अॼु असांजी ईअं सम्झो सकाफ़त जी चंड रात आहे। जीअं ईद रात होती है जिसको चांद रात बोलते हो, तो कल ईद होती है। तो ऐसे समझे आज पूरी दुनिया के सिंधियों की ये कल्चर चांद रात है। तो मैं चाहूँगा सबसे पहले हमारे कल्चर के लिए जोरदार तालियां हो जाएं। असांजे इन बेहतरीन शो में धरती टेलीविजन नेटवर्क जेके पंहिंजा एफर्ट्स लगाया आहिनि, छो त पूरी सिंध जा आर्टिस्ट एक अहिड़े गाने में जो थोड़ी देर पहिरियां असां हिते लॉन्च करण वारा आहियूं, जंहिंमें हिकिड़े ई फ्रेम में तव्हांखे सिंध जा बेहतरीन ऐं ख़ूबसूरत कलाकार नज़र ईंदा, जेको थोड़ी देर में अव्हां जे साम्हूं हिन स्क्रीन ते असां ॾेखारींदासूं। पर अॼु असां वटि जेके स्टार्स मौजूद आहिनि, मां चाहींदुसि त आहिस्ते आहिस्ते उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदा हलूं ऐं अव्हां सभु उन्हनि जा ख़्याल बि ॿुधो त हू असांजे कल्चर के कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं प्रोमोट कंदा आहिनि। सबसे पहले पाकिस्तान का एक ऐसा खूबसूरत नाम जो आजकल बहुत ही जाना जाता है और डिस्कस किया जाता है, जिसका नाम है अलीगुल मल्लाह उर्फ भले। मैं चाहूँगा अलीगुल मल्लाह स्टेज पे आए। भले बाबा भले, एंजॉय, सलामत रहे जी, खुश हो जो, सलामत रहे। हमारी जितनी भी बहनें आई हैं, भाई हमारे जो आए हैं, ये हमारा समझो कि ईद का दिन है सबके लिए। जो भी सिंध में रहते हैं हम उनको अपना भाई समझते हैं, जो भी ज़बान बोलते हैं वो सब हमारे भाई हैं, हमारे जिगर का टुकड़ा है। एक ताली हो जाए भाई भले। अच्छा अलीगुल, वैसे तो आप बहुत सारे शोज़ करते हैं, अपने कॉमेडी शोज़ करते हैं, प्रोग्राम्स में जाते हैं, लेकिन ये जो कल्चरल शो जब आप करते हो तो आपके चेहरे में एक अजीब किस्म की खुशी नज़र आती है, ये क्या राज है? यकीन करें जब से ये कल्चरल डे शुरू हुआ है और अल्लाह ने हम जो कलाकार हैं उनको भी बड़ी इज़्ज़तें दी हैं, पूरी दुनिया में प्रोग्राम होते हैं। तो कल आपका भाई एमिरेट्स से दुबई जा रहा है भले। अच्छा अलीगुल मल्लाह भी जीअं आम माण्हू न के आर्टिस्ट ॻाइण ते बि अचनि था, त अलीगुल मल्लाह बि हिकिड़ो गानो तयारु कयो आहे, हिकिड़ो गानो ॻायो आहे, त एॾो भला ॻाइण जी कहिड़ी वजह महसूस थी? वजह इहा आहे जो हर माण्हू दिलो दिल में गुनगुनाईंदो आहे, ॻाईंदो आहे। उहो माण्हू जेकॾहिं वाशरूम में हूंदो त बि गुनगुनाईंदो आहे। औरत जेकॾहिं थां धोई थी, ॿुहारी ॾिए थी, उहा गुनगुनाईंदी आहे। मतिलबु गुनगुनाइण सभु खे ईंदो आहे, पर ख़ुशी जॾहिं हूंदी आहे त मां चाहींदो आहियां त मां पंहिंजे ई गाने ते नचां ऐं उन में ख़ुशीअ जो इज़हार कयां फुल टाइम। इन जे लाइ मां अॼु कोशिशि कई, जिते असां कल्चर खाधा पचंदा आहिनि, जिते सुठी सुठी डिशिज़ हूंदी आहे, जीअं मच्छी हूंदी आहे, साग हूंदी आहे, उते गोगड़ुनि जी भाॼी मां चयो थोरी विझां। ऐं जीअं असांजो हीउ सॉन्ग ठहियो आहे, यकीन कयो असां त सिंधी मीडिया में 20 सालनि खां कमु कयूं पिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में, पर अहिड़ो सॉन्ग एॾो ज़बरदस्त क्वालिटी वारो ऐं एतिरा फ़नकार मां पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। ऐं इन जे लाइ ताड़ियूं, जेको असां 5 मिंटनि खां पोइ इंशाल्लाह तव्हांजे साम्हूं इहो रिलीज़ थींदो। अच्छा अलीगुल जो जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे त असांखे सोराब सूमरे जी बि कमी महसूसु थींदी आहे, ऐं अॼु सोराब सूमरो बि असां सां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुसि त सोराब सूमरो बि स्टेज ते अचे ऐं असां सोराब सूमरो खां बि पुछूं त उहो कल्चर कीअं सेलिब्रेट कंदो आहे, उहो कल्चर जा माशाल्लाह माशाल्लाह। अॼु त जिगर जलाल जो पुटु थी आयो आहे, बाक़ाइदे स्टाइल में आयो माशाल्लाह। सर विच ते बीहो त जीअं तव्हांखे महक ॾियण में सवलाई थिए। ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, वॾा पता हणंदो आहे कर जा। अच्छा सोराब, सभ खां पहिरियां त तव्हांखे हीउ कल्चर डे मुबारक हुजे। जिथे जिथे बि तव्हां ॾिसो था, ॿुधो था ऐं असांजो आवाज़ु वञे थो, या असां जंहिंखे जंहिंखे ॾिसूं था, जिथे बि दुनिया में सिंधी रहनि था, त उहे हिन ॾींहं खे काफ़ी सालनि खां वठी ॾाढो बहितर तरीक़े सां मल्हाइनि पिया। जी जी बिल्कुलु। सोराब सूमरो बि ॾाढो अॼु ख़ूबसूरत तयारु थी आयो आहे। जी बिल्कुलु, इहो असांजा धरती टीवी जा जेके मेकअप आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो कमाल आहे। ऐं अॼु असां तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे। हर साल जेको असां हीउ सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं, इहो असल में असां पैगाम ॾींदा आहियूं पूरी दुनिया खे। जीअं धरती टीवी जो स्लोगन बि आहे सहप ऐं रवादारी। सहप ऐं रवादारी जेका असां सिंधियुनि में आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में ॿी कंहिं क़ौम में मूंखे नज़र नथी अचे। छो जो असां सिंध में रही करे बग़ैर कंहिं रंग नसल जे मतभेद जे
बग़ैर कंहिं ॿोलीअ जे फ़र्क़ु जे असां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। हिन ॾिहाड़े ते सिंध जे सकाफ़त जे ॾिहाड़े ते असां सां गॾु उर्दू स्पीकिंग बि हूंदा आहिनि, असां सां गॾु पठान बि हूंदा आहिनि, पख्तूनख्वा, असां सां पंजाबी बि हूंदा आहिनि, असां सां बलोच बि हूंदा आहिनि। सो गॾिजी सभई मिली करे मां गुज़िरियल साल असां हिते न हुयासीं, दुबई हुयासीं शो ते, त असां जॾहिं लाइव ॾिसूं पिया वेठा एॾी ख़ुशी पई थिए। ऐं दुबईअ में बि जॾहिं असां हुते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं, जीअं हाणे अलीगुल पहिरीं तारीख़ ते उते प्रोग्राम करणु वञे पियो, सो उते बि असां अरब ॾिठासीं, दुबईअ जा अरब जेके असांजे सिंधी सकाफ़त सां एतिरो प्यारु कनि था, जो उन्हनि जो 2 डिसंबर ते क़ौमी ॾिहाड़ो हूंदो आहे UAE जे मुतहद थियण जो, त उन्हनि बि असांजो ॾिहाड़ो, इहो सकाफ़त जो ॾिहाड़ो पंहिंजे ॾिहाड़े सां मिलाए छॾियो आहे ऐं उहे गॾिजी असां सां ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। त इहा हूंदी आहे असल में सहप ऐं रवादारी। सो तमामु ज़बरदस्त अॼु वॾी ख़ुशी थी आहे जो GM जमाली साहिबु जेके असांजा MD आहिनि, उहे बि ज़िंदा हालत में पाण हिते मौजूदु आहिनि। त तक़रीबन उन्हनि खे घटि ॾिठो आहे प्रोग्रामनि में वेंदे मां, पर ॾिसो त हिते बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, रंग नसल जे, MD खां वठी असांजे कैमरामैन जेके दोस्त बीठा आहिनि या मेकअप आर्टिस्ट आहिनि, सभु हिते गॾु आहिनि। GM जमाली साहिबु असांजा CEO आहिनि। CEO आहिनि, MD न आहिनि। अच्छा CEO आहिनि। ॿी ॻाल्हि इहा, पहिरियां त MD हुयो हिकिड़ो ॿियो। अच्छा, अॼु जो जी जेको मंडल मचाइण वारो बि GM साहिबु ई आहिनि। जी जी। ऐं हिन वक़्तु मां चाहींदुसि त उहो टाइम थी वियो आहे त असां पंहिंजे उन गाने खे लॉन्च कयूं। सो इन जे करे असां तव्हां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि में ही मेलो मचाइण वारो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मोज़िज़ ख़वातीन हज़रात, ज़ुहैब ज़रदारी साहिबु हिते मौजूदु आहिनि। न्यूज़ में 2-3 ॾींहंनि खां हलनि पिया इहो टीज़र। त हीउ जेको गीत ठहियो आहे, सिंध जा तक़रीबन जेके बि क्रीम असांजा सिंगर्स आहिनि उहे तव्हांखे हिन में नज़र ईंदा। ऐं तमामु ज़बरदस्त हिन जी जेका सिनेमा फोटोग्राफी बि थियल आहे, हर शहर में वञी करे सिंध जे। ऐं हिन जो जेको म्यूज़िक कंपोज़ कयो आहे ज़ेडे शानी साहिबु, जेके पाण बि हिते मौजूदु आहिनि। मां चाहींदुमि त भरपूर ताड़ियूं थी वञनि उन्हनि जे लाइ। ज़ेडे शानी साहिबु तमामु हिन वक़्तु टाइम थी वियो आहे त असां पंहिंजे हुन गाने जी लॉन्चिंग कंदासीं। इन जे लाइ मां भरपूर ताड़ियूं चवंदुसि तव्हांखे ज़रूरु वॼाइजो त ही मेलो मचाइण वारो असांजो सरवाण हिन वक़्तु मौजूदु आहे। उन्हनि जे अचण खां पोइ असां हिन गाने जी लॉन्चिंग कंदासीं। सो विल पुट योर हैंड्स टुगेदर, GM जमाली साहब। सर, सभ खां पहिरियों त अस्सलाम वालेकुम ऐं अव्हांखे हीउ एॾो ख़ूबसूरत ॾींहुं मुबारक हुजे। ऐं तव्हांजी हिन ख़ासि करे मेले खे मचाइण में तमामु वॾी महिनत आहे। सो तव्हांखे अॼु हिते कीअं पियो लॻे? पाण ॾिसो पिया पंहिंजी महिनत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ाहिर आहे सिंध जी सकाफ़त जी तारीख़ 5000 साल खां बि वधीक जी आहे। ऐं दुनिया में अहिड़ी ॿी का सकाफ़त ई कान्हे जेकी सिंध जी सकाफ़त आहे। तव्हां दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में ॾिसो त हुननि खे ॿियो कुझु न नज़र ईंदो आहे, पर सिंध जी सकाफ़त में पाकिस्तान में मौजूदु दुनिया जूं जेके एम्बेसीज़ आहिनि, चाहे वो USA हुजे, UK हुजे, रशियन हुजे, टर्किश हुजे, UAE त तमामु घणो हुनखे मल्हाईंदो आहे, पर उन्हनि जी एम्बेसीज़ में बाक़ाइदा सिंधी कल्चरल डे जा प्रोग्राम्स थींदा आहिनि। कॾहिं तव्हां न ॿुधो हूंदो त कंहिं ॿिए कल्चर जे हवाले सां के प्रोग्राम थियनि। त ज़ाहिर आहे सिंध जी तारीख़ एॾी वसी आहे जो जॾहिं सॼी दुनिया उनखे मञे थी, त पोइ ज़ाहिर आहे असां सिंध में रहण वारा सिंधी पंहिंजी उन सकाफ़त खे छो न जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं। ऐं हिन दफ़े हिकिड़ो इहो आइडियो आयो हुयो, बेसिकली त ज़ेडे शानी जो इहो आइडियो हुयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रहंदड़ जेके असांजा टॉप जा फ़नकार आहिनि, उन्हनि सभिनी जो मेलाप करे उन्हनि खे गॾाए करे असां हिकिड़ो सॉन्ग ठाहियूं। छो जो सॉन्ग त मुख़्तलिफ़ ठहंदा रहंदा आहिनि। जीअं तव्हां ॾिठो 2-3 साल अॻु में ठहियो जीए सिंध वारा जीअनि, उहो बि ज़ेडे शानी ऐं जे वालिद साहिब जी जेको आहे महिनत जो नतीजो। ऐं अॼु ही वरी सॉन्ग जेको आहे उहो वरी ज़ेडे शानी जेको आहे उनखे कंपोज़ कयो। ऐं हीअ जॾहिं इंशाल्लाह तव्हां सॉन्ग ॾिसंदा, छो जो काफ़ी ॾींहं पंहिंजे ॿाराड़ी जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ज़िलनि में इन्हनि खे वञी उते रहणो पियो। मुख़्तलिफ़ जेके पंहिंजा फ़नकार आहे ऐं उन्हनि जे घरनि ते ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ उन्हनि खे स्टूडियोज़ में ऐं मुख़्तलिफ़ लोकेशन्स ते वठी उन्हनि जी शूटिंग थी आहे। ऐं असां कोशिशि इहा कई आहे त सिंध जे अवाम खे हिकिड़ो गाने जी सूरत में तोहफ़ो पेश कयूं कल्चरल डे जेको असांजो 1 डिसंबर जो आहे।
इन करे असां इहो टीज़र तव्हां जेको बार बार ॾिसी रहिया हो इनशाला हाणे थोरी देरि खां पोइ इहो पूरो मुकमिल गानो ऑन ईयर थींदो ऐं इनशाला उमेद पूरी आहे त इन गाने खे न सिर्फ़ु सिंध जो अवाम बल्कि पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में रहंदड़ जेके ख़ासि तौर ते सिंधी ॿोली सम्झनि था छो जो हूअं सिंधी गाननि ते तव्हां ॾिठो हूंदो त सिर्फ़ु सिंध जा सिंधी ॻाल्हाईंदड़ न बल्कि ॿियनि ज़बानुनि सां ॻाल्हाईंदड़ बि अवाम झुमरियूं पाईंदो आहे त असांखे उमेद पूरी इहा ई आहे त हिन गाने खे बि सुठो मोट मिलंदी ऐं अवाम हिन खे इनशाला ज़रूरु पसंदि कंदो। अच्छा सर, तव्हां माशाल्लाह जंहिं तरीक़े सां हिन सॉन्ग में महिनत कई आहे ऐं सभिनी हिकिड़े आर्टिस्टनि खे हिकिड़े फ्रेम में बीहारियो आहे ऐं जॾहिं खां तव्हां आया आहियो त तव्हां शोज़ में बि काफ़ी ऐं पंहिंजे प्रोग्राम्स में बि काफ़ी बजट बि सुठी लॻाई आहे त पोइ छा इहो तव्हांजो आईंदा बि प्रोग्राम अहिड़ो जारी रहंदो जंहिंमें सकाफ़त जे हवाले सां पूरे सिंध जे आर्टिस्टनि खां तव्हां कमु वठो? हा बिल्कुलु, मां सम्झां थो त सिंधी आर्टिस्ट जेके आहिनि उहे हिन दुनिया में अनोखा आर्टिस्ट आहिनि छो जो जेको उन्हनि जो जेकॾहिं उन्हनि खे मौक़ो मिले छो जो असां वटि ज़ाहिर आहे वॾे फोरम्स ते तमामु घटि सिंधी फ़नकारनि खे मौक़ा मिलंदा आहिनि। अली गुल मल्लाह खे हम टी वी जे हिकु ड्रामे में जेकॾहिं मौक़ो मिलियो त अली गुल मल्लाह इहो साबित कयो त उहो सिंधी फ़नकार न बल्कि दुनिया जे हर तबिके सां तालुक़ु रखंदड़ वारनि जो फेवरेट अदाकार बणिजी वियो। त अहिड़े तरीक़े सां असांजी कोशिशि आहे त जेके असांजा सिंधी फ़नकार आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु सिंधी ॿोली में बल्कि जेके ॿिया फोरम्स आहिनि ख़ासि तौर ते छो जो सॼे मुल्क में उर्दू हिकिड़ी कंबाइन ज़बान आहे, क़ौमी ज़बान आहे, उन जा जेके प्रोग्राम्स थी रहिया आहिनि चाहे उहे मुख़्तलिफ़ चैनल्स ते हुजनि त असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां पंहिंजे दोस्तनि खे उते प्रमोट कयूं ऐं उन्हनि खे उहे मौक़ा मिलनि त जीअं हू पंहिंजो पाण खे मञराए सघनि छो जो सिंधी क़ौम में इहो तमामु वॾो टैलेंट आहे ऐं सिंधी क़ौम तव्हां ॾिसो त आज़ादी जी जंगनि में सिंधी क़ौम जो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। पाकिस्तान त बाद में ठहियो पर जॾहिं अंग्रेज़नि जूं या अरबनि जूं जेके जंगियूं रहियूं आहिनि उन्हनि में बि सिंधी क़ौम जो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे छो जो सिंध जी वॾी हिकिड़ी तारीख़ आहे। त उन हवाले सां असांजी पूरी कोशिशि आहे त सिंध जे तमामु फ़नकारनि खे जिते बि असांजी अप्रोच थी सघे या जिते पंहिंजा कॉन्टेक्ट हुजनि उहे इस्तेमालु करे इन्हनि खे उते मौक़ा ॾियारियूं ऐं इन हवाले सां असां 2 चैनल इनशाला जल्दी लॉन्च बि कंदासीं, तुम एंटरटेनमेंट ऐं तुम न्यूज़ जे हवाले सां। ऐं मूं उन में त काफ़ी जेके प्रोग्राम्स आहिनि उहे अहिड़ा विधा आहिनि जेके न पाकिस्तान जी तारीख़ में शायदि ई कंहिं ॾिठा हुजनि उहे यूरोप या इंडिया जे हवाले सां चई सघां थो त उन्हनि जी स्टेज ते वॾा प्रोग्राम थींदा आहिनि पर सिंध में या पाकिस्तान में इन क़िस्म जा वॾा शोज़ न थिया आहिनि। पर इहे जेके असांजा चैनल्स अचनि था उन्हनि जी रिकॉर्डिंग्स हली रही आहे। हिकु प्रोजेक्ट जो त इंचार्ज हैदर क़ादरी पाण हिते मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जा उन में ॿिया नामवर जेके अदाकार फ़नकार आहिनि उहे जेके असां शोज़ ठाहे रहिया आहियूं इनशाला तव्हांखे उन शोज़ खे ॾिसण खां पोइ अंदाज़ो थींदो त सिंध जे फ़नकारनि खे असां उन में केतिरी वधीक अहमियत ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। तमामु वॾी महिरबानी। हिन वक़्तु टाइम थी वियो आहे त असां हुन गाने खे लॉन्च कंदासीं पर मां दावत ॾींदुसि, गुज़ारिश कंदुसि हिन गाने जे कंपोज़र ऐं डायरेक्टर ज़ेड शानी खे त उहे बि अचनि ऐं उन सां गॾोगॾु असांजे धरती टेलीविज़न नेटवर्क न्यूज़ जा न्यूज़ डायरेक्टर आहिनि ज़ुहैब ज़रदारी, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि। ऐं हीउ गानो जंहिं लिखियो आहे उनजो पोइट आहे वसीम गुल। मां वसीम गुल साहिब जन खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे बि अचनि। सर जमल साहब, हाणे तव्हांखे असां रिक्वेस्ट कंदासीं त असां सभु साइड थींदासीं। तव्हां हीअ जेका बैक ते स्क्रीन आहे त काउंट डाउन खे तव्हां टच कंदव त 10 सेकंडनि खां पोइ असां उहो गानो लॉन्च कंदासीं। सो तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में हिन वक़्तु असां धरती टीवी जो उहो गानो लॉन्च करण वारा आहियूं जंहिंजे लाइ असां तव्हां सभिनि खे हीअ तकलीफ़ ॾिनी आहे। Allah
धरती धरती आसूं हवारी धरती धरती आ जिंद पंहिंजी धरती 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 माला माल पंहिंजी धरती लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो हर मारू हितड़े शात रहे हर मारू हितड़े शाद हुजे शल अमन फिजा आजाद हुजे सच्चाई सूंझ धरती आ बस गॾिजी सॾिजी रहणो आ बस गॾिजी सॾिजी रहणो आ धरती धरती जिंद पंहिंजी धरती 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 आशान पंहिंजी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 माला माल पंहिंजी धरती सिंधवा भिटाई सचल जी गाज़ुन ऐं शहीदन जी दिलाए अयाज़ जी उस्ताद शमशेर काजल जी सिंधलाल कलंदर जी नगरी सिद्ध शाह इनायत जी नगरी असांखे पंहिंजी जिंद खां मिठड़ी सिंधी ॿोली सिंध आहे पंहिंजी जीजल ॼण माउ जे हंज में लोली धरती आ सिंध पंहिंजी धरती 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 आसूं हवारी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 सिंध मारवड़न जी धरती अजरक कराची खां कश्मीर ताईं आहिनि सभु हिकु सिंध तोखे कयूं सलाम था सब गीत जमाला ॻायूं था जन्नत वांगे आ सिंध पंहिंजी हिन बाग खे सजायूं था दियन जी तहज़ीब असीं संभालियूं था धरती 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 आसूं हवारी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 आ मारूड़न जी धरती जो कदीम आसो सिंधिया जो मुकीम आसो सिंधिया पर ख़ुश रहण वारा सिंधी सभु ख़ुशि रहनि प्यारा सिंधी हर भेड़ो हिकु आवाज़ हिक ॿिए ते करणो नागवा वो अला ओ मियां ओ सूहे मोदी कुर्बान ते असांखे मानवा जेको रखवालो सिंध धरती जो सो जग में जो धो जवान धरती आ सिंध पंहिंजी धरती सिंध पंहिंजी धरती 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 जिंद पंहिंजी धरती 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 आशान पंहिंजी धरती धरती आसूं पंहिंजी धरती 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 माला माल पंहिंजी धरती आद हुजई
सचल जी धरती आहे ऐं गॾिजी सड़जी रहणो आहे। हिन इवेंट हिन डे जो हिकिड़ो फ़ाइदो त तमामु सुठो थियो आहे पूरी सिंध में त सभु माण्हू जेके पाण में रंजिशूं रखंदा आहिनि, इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि, हिन ॾींहं ते सभु इख़्तिलाफ़ छॾे करे बि मूं उन्हनि खे ॾिठो आहे त उहे झुमरियूं पाईंदा आहिनि ऐं नचंदा आहिनि। कल्चर जीअं हर कंहिं माण्हूअ जी पंहिंजी आइडेंटिफिकेशन उनजे नाले सां थींदी आहे, उनजे CNIC सां थींदी आहे, ईअं ई क़ौमुनि जी सुञाणप बि उन्हनि जे कल्चर सां थींदी आहे। ऐं इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांजो कल्चर एतिरो रिच आहे जो पूरी दुनिया में असांजो कल्चर रिच आहे। ऐं इन सां गॾु गॾु मां नंढो हुउमि त हिकिड़ी चोपड़ी लाइब्रेरी में पढ़ी हुयमि जंहिंजो टॉपिक हुयो बंडल ऑफ स्टिक्स। असां हिकिड़ी हिकिड़ी काठी अलॻि अलॻि भञंदा आहियूं त भञी वेंदा आहियूं, 100 काठियूं भञी वेंदासीं, पर जेकॾहिं 10-15 काठियूं गॾु हूंदियूं त उहे न भञी सघंदासीं। अहिड़े क़िस्म जा जेके डेज़ हूंदा आहिनि ऐं हीउ जेको ॾींहुं आहे स्पेशली उहो जेकॾहिं असांखे यकजहती असांखे हिकु एके में आणे थो त दुनिया जी का बि ताक़त असांखे हेॾे होॾे नथी करे सघे। सो काफ़ी आर्टिस्ट अॼु तव्हां सां गॾु मिलाईंदासीं, पर मां चाहींदुसि त जीअं थोरी देरि पहिरियां अलीगुल मलाह हिकु बहितरीनु कॉमेडियन त आहे, पर इन शौक़ में त यार मां पंहिंजे कल्चर सां प्यारु कंदो आहियां, उन बि हिकिड़ो गानो ॻायो आहे, रिकॉर्ड कयो आहे। त मां चाहींदुसि त अलीगुल मलाह खे घुरायूं ऐं अलीगुल मलाह जो उहो गानो बि ॿुधूं त हिन मुहबत में प्यार में गानो हिकिड़ो रिकॉर्ड कयो आहे। त अलीगुल असांजे कल्चर जी ईद राति आहे ऐं हिन में असांजा काफ़ी जेके हाज़रीन मौजूदु आहिनि, मां उन्हनि सभिनि खे बि थैंक्स चवंदुसि। तव्हां माशाल्लाह जंहिं चाह प्यार में वेठा आहियो, सो इहो तव्हांखे सूंहें बि अथो। ऐं थोरे देरि खां पोइ मुख़्तलिफ़ ॿिया बि आर्टिस्ट तव्हां सां इंट्रोड्यूस कराईंदासीं, परफॉर्मेंस थींदी, हाल अहिवाल थींदा। अॼु असांजी ख़ुशी जी राति आहे, सो इन सां गॾो गॾु फज़ीलत बेगम बि अॼु असां सां गॾु मौजूदु आहे, जिन जा तव्हां काफ़ी वीडियोज़ ॾिसंदा हूंदा आहियो ऐं उन फज़ीलत बेगम सां बि कचहरी कंदासीं। पर पहिरियां असां अलीगुल मलाह खे भिटाई सरकार जो हिकिड़ो ख़ूबसूरत बेत मूंखे यादि थो अचे, छो त जॾहिं बि कल्चर जी ॻाल्हि ईंदी आहे त असांजो सिंध जो कल्चर भिटाई खां शुरू थींदो आहे। खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां, खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां, तन में तोस प्रिय जी पिया न ढापां, जे समुंड मुंहुं कयां त सुरकिया ई न थिए। सुभाणे ही पैगाम बि इहो मां तमामु ज़रूरी सम्झंदुसि तव्हां ताईं पहुचायां त सुभाणे कराची में स्पेशली वण जी काठी गॾु थींदी आहे रोडनि रस्तनि ते, जंहिं तरीक़े सां असां सुठे नमूने ईंदा त आहियूं, पर उन में कॾहिं कॾहिं किन माण्हुनि खे तकलीफ़ बि ईंदी आहे, रस्ते में उन्हनि खे प्रॉब्लम पेश ईंदो आहे, उन में एम्बुलेंस हूंदी आहे या उन में कहिड़ा मजबूर माण्हू हूंदा आहिनि। त तव्हां जेकॾहिं सुभाणे सुबुह जो निकिरो था, प्रेस क्लब ते सॼी सिंध जे माण्हुनि जी गॾिजाणी थींदी आहे, त उते कोशिशि कयो त रोड रस्ते ते अहिड़े तरीक़े सां अचो, मुहज़ब तरीक़े सां अचो, ताकी कंहिं बि ॿिए माण्हू खे तकलीफ़ न थिए। जेको फास्ट ट्रैक हूंदो आहे उनखे तव्हां कोशिशि कयो त जॻह ॾेई छॾियो, ताकी जेकॾहिं कंहिंखे एमरजेंसी हुजे या का एम्बुलेंस हुजे त उहे उतां गुज़री सघनि। ऐं असांजो कल्चर इहो ई असांखे ॿुधाए थो त असां ॿियनि कान जीअंदा आहियूं, असां ॿियनि जूं मददूं कंदा आहियूं, असां यतीमनि जे मथे ते हथु रखंदा आहियूं, असां ॿियनि सां प्यारु कंदा आहियूं। ऐं सिंध सॼी जॾहिं खां सिंध जी तारीख़ रही आहे, चाहे हालात कहिड़ा बि हुजनि, पर सिंधी माण्हू ॿियनि खे कॾहिं बि तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सो जीअं जमाली साहिबु ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, त असांजी हिन वक़्तु कोशिशि आहे त जेके बि असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि या असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि, उन्हनि खे वॾनि वॾनि प्लेटफॉर्म्स ते मौक़ो मिलंदो त उहे ॿुधाईंदा त असां छा आहियूं। ऐं इन जे करे गुज़िरियल असां थिएटर पेश कया हुआसीं, जेके लतीफ़ सरकार जूं जीअं सूरमियूं थींदियूं आहिनि, मर्दनि में थींदा आहिनि सूरमा बहादुर, औरत खे लतीफ़ सरकार सूरमी कोठियो आहे बहादुर, जंहिंमें उमर मारवी हिकिड़ो असां ड्रामो पेश कयोसीं, पर असां उहो पेश कयोसीं उर्दू में। सलाउद्दीन तुनिस साहिबु हिकु तमामु सुठी ॻाल्हि कई हुई त असांजो कल्चर या असां वटि जेको कुझु बि आहे, असां हिक ॿिए खे त सिंधी में ॿुधाईंदा रहंदा आहियूं, पर मज़ो तॾहिं आहे त जॾहिं असां दुनिया जे ॿियनि माण्हुनि खे बि ॿुधायूं त असां वटि छा आहे।
त जॾहिं असां यकीन कयो उन उमर मारवी कहाणी खे जॾहिं उर्दू में पेश कयोसीं, जेका असांखे हुते मोट मिली, जेको असांखे हुते मान मिलियो, त काफ़ी अहिड़ा उर्दू स्पीक दोस्त हुया जेके चवनि पिया यार एॾी ज़बरदस्त मतिलबु तव्हांजे सिंध में इहे किरदार आहिनि जिन जी त असांखे ख़बर ई कोन्हे का। त इन जे करे असांजी इहा बि हाणे अॻिते हली कोशिशि थींदी त सिंध जे कल्चर खे असां दुनिया जी हर ॿोली में खणी अचूं ताकी ॿियनि खे बि ख़बर पए त असां छा आहियूं। फज़ीलत बेगम खे मां चवंदुसि त हिन वक़्तु उहा तयारु वेठी आहे त उन सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कजे। ही आहे मर्द पर ज़्यादातर माण्हू हिन खे औरत सम्झंदा आहिनि। यकीन कयो हाणे बि हिकिड़ी लेडी आई जॾहिं हिन खे ॾिठई चई हे मर्द आहे, हा इहो मर्द आहे पर इहो लेडीज़ कैरेक्टर कंदो आहे। तव्हांजी भरपूर तारीफ़ में ज़ाकिर शेख, फज़ीलत बेगम। मासी अस्सलाम वालेकुम। सदको ईअं कर। वालेकुम सलाम। बीर मासी कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? सिंधी में त असां मासी चवंदा आहियूं जेका अम्मा जी भेण हुजे। हिते कराची में मासी हुनखे चवंदा आहिनि जेका कमु कराईंदा आहिनि। तूं कहिड़ी मासी आहे? जेका झाड़ू पोचो करे। मां उहा न आहियां, मां तव्हांजी मासी आहियां। अच्छा। सुञाणे ईअं न कर। असांजी मासी आहे। अॼु असांजी मासी माशाल्लाह इन कल्चर डे ते एॾो ख़ूबसूरत तयारु थी आहे त सभ खां वधीक तारीफ़ तव्हांजी कंहिं कई आहे? मुंहिंजी तारीफ़ बाबा मुंहिंजी वसाए कई आहे, मुंहिंजे मुड़ुस। हा हा, ख़ुदि त सड़ी वियो साड़ में, ॾेर जेको आहे मुंहिंजो। हा, बाक़ी वसाए तारीफ़ कई आहे त अॼु असांजी ईद आहे, एॾो वॾो ॾींहुं आहे असांजो, त ज़ाहिर आहे ख़ुशीअ में थोरी जहिड़ा ॿेड़ा कबा आहिनि। प्यार मोहबत जो ॾींहुं आहे, एॾी वॾी ईद आहे असांजी। अॼु केॾी ख़ुशी आहे तोखे ॿुधाए त मां तोखे ॿ लफ़्ज़ चवां थी, ॿुधी? अॼु सोना तूं मूंखे केॾो थो वणी, ॾाढो थो वणी, ॾाढो। वरी कलाम ॻाईंदसि त वरी साज़ींदा भॼी वेंदा। आवाज़ अहिड़ो आहे न भा। हे मुंहिंजूं भेनरियूं सुहिणियूं सुहिणियूं वेठियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। केॾा सुहिणा सुहिणा वेठा आहिनि। हा, मां वञी हेॾे शादी कयमि, अड़िजी वियसि। कीअं छा थियो? बसि अब आहे त ॼट निकिड़ा। ॿुधी? अचां पई त ख़ुदि अचो त तूं छो थी वञे, तूं घर हुज। हाणे मां चयोमांसि अहिड़ो ॾींहुं आहे, मुंहिंजो मुड़ुसु बि वियो आहे, सुहिणो सेबतो थी अजरक पाए ठहे पियो, टोप वोप लॻल अथसि। मां चयो मां बि वेंदसि। हा, ॾाढो किरो थो कयां, दरवाज़ो बंदि करे हली आयसि। अच्छा, शादी तव्हांजी कहिड़ी उमिरि में थी हुई? अब शादी जी जंहिंमहिल मुंहिंजी उमिरि हुई त थी न, ॿियो वरी छा चए, मुंहिंजी शादी का 1990 में थी। अच्छा, मुड़ुसु तव्हां मुतमिन आहे? कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं अब हिते? हा, तुंहिंजो कलंदर पाड़ा पटे सॼो मां घुमी आयो वञी करे पूरे। तूं वरी हेॾे भॻो आयो आहे। मां तोखे ॻोल्हियां पई न, तोखे ख़बर आहे त जाते वरी थोरी चङी शइ हूंदी आहे, मां वरी होॾे खिसकी वेंदी आहे। हेॾे हे जो बीठो गिटन ॻाढ़ो त मां हली आयसि हेॾे। 5 मुड़ुस मारिया अथसि, हाणे असांजे कॾहिं लॻी आहे। असां त शुक्र आहे 2 भाइर ऐं हिकिड़ो हुयो त पोइ वरी ॿिए खे त खणी कमु अची वेंदी। ज़ाहिर आहे भाउ, हिकिड़ो भाउ मरंदो त ॿियो त न छॾींदो, शादी कंदो न। ज़ाहिर आहे बाहि ॾेई साड़ियांव तव्हांजो सदाई पराए ॿोड़ ते मानी कयूं घुमो। हिकिड़ो मरंदो त वरी ॿियो मिलंदो। असांखे भाउ को ॾियण वारो कोन, तोखे केरु वठण वारो कोन। मूंखे वठण वारा खोड़ा। अॼु जेको आहे ईद जो ॾींहुं आहे, ॾिसे थो त मूंसां जेको आहे न झेड़ो न कर। सुभाणे जेको आहे मां बि वेंदसि, घुमंदसि फिरंदसि। मूंखे हमरा मिलियो रस्ते में, चई कीअं हिन सां शादी कयो अथई फज़ीलत सां? मां चयो छो? हे त ॿार अॻुवा कंदो आहे। न अॻुवा कंदो आहे, हिननि जी माउ अहिड़ो जो ॿारु खाईंदो हुयो। उहो तुंहिंजी दिलि ख़राबु थो करे, उनखे पाण खे आसरो हूंदो। ईअं न कर। हा, ख़ुदा जो मार पई, अधु पा जो मूं ते 5 किलो मेकअप हणी आयो आहियां। हिकु दफ़ो प्रोग्राम में आहियां, मेकअप हणी हलियो असां सां घर। मां बि सुम्ही पियो, भले केॾी महिल निभागे मुंहुं धोतो, हीअं जो मां ॾिसां त हां डरी पियो मुंहिंजो। हाणे हीअ खामखा कोटी छो पाए आई, या धोती कोन में स्टैंडर आहे छो? धोती न त माण्हू खे कहिड़ी, माण्हू कहिड़ा सिंग था बाहि ॾेई साड़िया या सीअ में कुते खे पाराईंदी आहे, तूं छो पाए आयो आहे? पाणनि पटिया पहिरियों त ॿुधायां, मूंखे हिकिड़ो मिंट लाहे अचां। लाहे अचो, लाहे अचो। अच्छा, घर में बि ईअं विढ़ंदा रहंदा आहियो या सिर्फ़ु हिते ई ॿाहिरि अचो त विढ़ो? ॾिस, मोहबत में झेड़ा थींदा आहिनि। हे घरनि जा झेड़ा जेके आहिनि, ज़ाल मुड़ुस जा, इहे मोहबत जा झेड़ा। शादी जी रस्मूं थियूं, जीअं मिसाल आहे शादी जी रस्मुनि में जॾहिं तव्हांजी वसाए सां शादी थी त तव्हांखे मुंहुं ॾेखारण में छा ॾिनो हुई? अब मूंखे मुंहुं ॾेखारणीअ में बोझो ॾिनो। ज़ाहिर आहे जेको ॼणो
मूंखे ॾिना आहे ग़रीब जे ॿार 500 रुपया इहो बि शुक्र उन कर, मां बि 200 मोटाए ॾिनामांसि मतिलबु मूंखे 300 खोड़नि बाक़ी इहो बि शुक्र कर तव्हांखे ॾिनई न त जहिड़ा हा। तव्हांजा प्रकार न मुंहुं ॾेखाणी में तलाक ॾिया तव्हांखे। बसि बची वियसि इहो हुननि खे को ॾे ई न पियो न मां जहिड़ी ख़ूबसूरत हसीन छोकिरी मिली आहिनि उन महिल त छोकिरी हुअसि न हाणे त खणी ॾंद खाई चपनि खे लॻी आहियां। अच्छा ज़ाकिर सां बि कचहरी कंदा हुआसीं सदाईं तव्हां फज़ीलत बेगम में ई ॾिठो हूंदो तव्हां फज़ीलत जे अंदाज़ में ई पर ज़ाकिर घणा माण्हू तव्हांखे न सम्झंदा त तव्हां आहियो ई ईअं लेडी त हाणे ज़ाकिर बि भला कॾहिं पब्लिक सां ॻाल्हाए कॾहिं ज़ाकिर थी हा करे बिल्कुलु बिल्कुलु तक़रीबन जेको आहे मूंखे गेटअप में माण्हू ॾिसंदा आहिनि वरी जेके मूंसां मिलंदा आहिनि अच्छा काफ़ी प्रोग्राम में मां वेंदी आहियां त माण्हू मथे ततिर कंदा आहिनि अधी अचो 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 अधी अचो गेटअप जे करे बाक़ी हाणे मां आहियां त ज़ाकिर शेख तव्हां इहा ॻाल्हि पतरी कई आहे तव्हांखे अलाए कहिड़ो भउ हुयो हा आहियां ज़ाकिर शेख न मूंखे को बि भउ न हुयो हा ऐं अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो। सो हिन वक़्तु अलीगुल मलाह जो गानो तयारु थी चुको आहे बिल्कुलु ऐं उहो गानो ॿुधंदासूं। हलिया साईं जेके नवां नवां सिंगर थींदा उन्हनि जूं सीटियूं फासंदियूं आहिनि असांजी बि सीटी फासी पई आहे इन जे लाइ आस्ते आस्ते सिखंदासीं ऐं जीअं त हीअ मुंहिंजी घरवारी जो रोल कंदी आहे हिकु दफ़ो कब्रिस्तान वठी वियोमांसि घुमाइण चई मूंखे घुमाए कब्रिस्तान वठी वियोमांसि चई हिते वठी आयमि जॾहिं बाग़ी हिते घुमण लाइ माण्हू मरंदा आहिनि हेड़नि खे क़बरुनि ते घुमाइबो न हेड़नि खे वठी वञिबो को मरी दुबई हेड़नि खे वठी वञिबो इहो थींदो पीसी होटल में पंहिंजी दाल पोइ निभागा जे मुंहुं ॾिसी ज़ालूं बि त ओड़ियूं मिलंदव न तूं कहिड़ो जेको मूंसां हनीमून अमेरिका में मल्हाईंदे चयोमांसि हनीमून करण लाइ शाहपुर चाकर वठी वियो चए हलो उते विया त हिन जे घोट न घर हुन न ओताक आहिनि मेंहं जे वाड़े में रहायईं हनीमून ॻाल्हि जहिड़ी करे बाबा हाणे हनीमून मां बि उते ॻोल्हींदी पई वतां त मुंहिंजो मुड़ुसु कहिड़ो आहे पाॾो कहिड़ो आहे बाहि ॾेई साड़िया तव्हांजे बुणियांद खे मां त अड़िजी वियसि बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हनीमून इहे हथ न लाहे चवाए थी छाजे लाइ तो तलाया ज़ाकिर शेख खे मसइलो करे करे असां पाण ई भउ कंदा आहियूं हिन बाक़ी को आहे त मर्द ऐं अहिड़ी औरतानी ड्रेस कंदो आहे त औरतूं ई करे करे परेशान थींदो असांखे सुहिणो थो लॻे पियो घणियूं मायूं हुनखे भाकुर पाए मिलंदी मज़े परे ते मर्द अथव सोणी त आहियां न सोणी त आहियां ॾिसे थी अञा ताईं जेको आहे भित भित में असांजी भित थो संगंदो वते उहो ई बसि वठिजी वियो आहे अच्छा थोरी देरि पहिरियां असांजो जेको धरती टेलीविज़न जो जेको सॉन्ग तव्हां ॾिठो उनजी पोइट्री ऐं उनजी डायरेक्शन सभु फ़नकार तव्हांखे हिकिड़े फ्रेम में नज़र आया हूंदा त थोरी देरि पहिरियां शानी साहब सां मुंहिंजी डिस्कशन अधु में रहिजी वई शायदि हुन सां ॻाल्हि ॿोल न करे सघियासीं मां चाहींदुसि त ज़ेड शानी जेके हिन जा कंपोज़र बि आहिनि हिन गाने जा ऐं इन सॉन्ग जा उहे डायरेक्टर बि आहिनि त मां चाहींदुसि त उन्हनि सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जीअं सिंध वारा जीअनि इहो सॉन्ग केतिरो मक़बूल थी चुको आहे अवां सभिनि खे इहो ॿुधलु हूंदो त उहो गानो बि ज़ेड शानी जो ई कंपोज़ थियलु आहे त तव्हांजी ताड़ियुनि में ज़ेड शानी ज़ेड भाई ॾाढो सुठो सॉन्ग लॻो ऐं अव्हां जी इहा महिनत हुई ऐं तव्हां इहा कंपोज़िशन कई ऐं इन्हनि सभिनी आर्टिस्टनि खे हिकिड़े ई फ्रेम में इन जे करे ॾुखियो आहे भली आम माण्हुनि खे इहा ख़बर न हुजे असांखे ख़बर आहे त सभिनी फ़नकारनि खे हिकिड़े सॉन्ग में रखणु इहो ॾाढो मुश्किल आहे छो त हिन में काफ़ी लीडिंग जो मसइलो हूंदो आहे हर को चवंदो आहे त मुंहिंजी लाइन हीअं हुजणु घुरिजे छो त हिकिड़ो कॉम्पिटिशन थींदो आहे इन्हनि जो पाण में न उहो हेल्दी कॉम्पिटिशन हूंदो आहे त इन में तव्हां कीअं इन्हनि खां कमु वरितो सभिनी खां पहिरीं अस्सलाम वालेकुम सभिनी खे थोरो मां शाय आहियां कैमरा शाय आहियां पर कोशिशि कंदुमि मुंहिंजी सिंधी गुलाबी आहे पर तॾहिं मां सिंधी ॻाल्हाईंदो छो त मां सिंध में आहियां तव्हां शाया आहियो पर माइक मथे करे सघो था माना हा करे सघां ठीकु आहे थैंक यू मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं ख़्वाहिश बि मुंहिंजी आहे त मां छो त असां जेकॾहिं असां आया आहियूं दुनिया में आया आहियूं त असांखे वञिणो बि आहे हिकिड़ो ॾींहुं त मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं 29 साल हिन में कोशिशि में मूंखे लॻो माना अलीगुल अञा हाणे मशहूरु थियो आहे त तव्हां दुनिया में वञण जी ॻाल्हियूं था कयो जेको ॾिसो असां आया आहियूं जेकॾहिं वञिणो बि असांखे आहे ठीकु आहे न त मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजी आहे त ड्रीम हिकिड़ो प्रोजेक्ट हुजे
जेके मां थैंक्स कंदुसि साईं जेको असांजो CEO साहब आहे GM जमाली साहब ऐं ज़ाहिद जेको असांजो जो डायरेक्टर आहे ज़ुएब ज़रई साहब आहे मुंहिंजे जेके टीम मुंहिंजा आहिनि टेक्निकल स्टाफ सभिनी जा शुक्रगुज़ार आहियां जेके इन प्रोजेक्ट खे कामयाबु करण में मुंहिंजो साथ ॾिनो। वाह। अच्छा सवाल थोरो सोलो कयो सोलो सिंपल सा इन में कहिड़ो तव्हां जेको कमु कयो आहे उहो ई सुवालु आहे। अच्छा हाणे जेको नेक्स्ट तव्हां जेको बि पंहिंजो ट्रैक ठाहियो था कंपोज़िशन कयो था छो त तव्हांजा जेके बि गाना देरि सां ईंदा आहिनि पर उहे हिट थींदा आहिनि ऐं इनशाला उमेदु आहे त हीउ बि गानो तमामु ज़बरदस्त हिट थींदो त नेक्स्ट प्लान छा आहे तव्हांजो? साईं पहिरियों त मां हिन शइ जे करे बदनाम आहियां सभिनी ख़बर छानी कमु कंदो त टाइम लॻंदो आहे हिन जे करे जेको आहे टाइम लॻंदो आहे जेकॾहिं तव्हां इन करे बदनाम आहियो त देरि सां कमु कंदो आहे देरि सां कमु कंदो अगरि तव्हांखे क्वालिटी ॾियणी आहे त थोरो टाइम त लॻंदो हुन में हीअं न आहे त तव्हां मूंखे ॿुधायो 3 कलाक में 2 कलाक में असां कलाम कयूं त हू छा हलंदो ठीकु आहे अगरि हुन में जेको आहे नसीबु हुजे त हलंदो पर जेकॾहिं महिनत हुजे जीअं असां हिन कलाम में महिनत कई आहे सॼी सिंध घुमियासीं असां हिकिड़े कुंड जेका आहे हर शहर में लाड़ उत्तर तरका छो सभिनी जेके इलाइक़े में सभिनी जा फ़नकार असां रिकॉर्ड कयासीं ऐं मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश हुई त सुभाणे असां हिनखे आर्काइव कयूं हुनखे प्रिज़र्व कयूं छो जो सुभाणे असां न हूंदा त जेकॾहिं घटि में घटि मुंहिंजो पुटु मूंसां गॾु वेठो आहे त हुनखे ख़बर त हुजे त हुनजो पीस कहिड़ो कमु करे वियो आहे। वाह। त मुंहिंजे लाइ हीअ मुंहिंजी आहे त मां पंहिंजे जेका यूथ आहे हुनखे कुझु ॾेई वञा मुंहिंजी हीअ ख़्वाहिश हुई ऐं थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू ज़ेड शानी वाकई वॾी महिरबानी शानी साहब यकीन कयो माशाल्लाह ज़बरदस्त लव यू एॾो प्यारो गानो ठाहियो थी तोखे बदुआ ॾियां थो अलाह कंदो अहिड़ो मुड़ुसु मिलंदुई हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी हिकिड़ी प्यार जे सर मां बदुआ ॾियांसि थो अॼु मूंखे हिकिड़ी बदुआ ॾियांसि थो सर कहिड़ी बता ॿुधायो अलाह कंदो अहिड़ो मुड़ुसु मिलंदुई रुगो आई लव यू चवण में बि 5 कलाक लॻाईंदुई पछताईंदी। शानी भाई जेतिरो मतिलबु ॻाल्हाइण में रुकी रुकी ॻाल्हाए पियो त मूंखे शर्म थो अचे ऐं जॾहिं खां मां गानो कयो आहे त बदनाम आहे मां हिन में मां चयो भाउ तूं गानो ठाहियो आहे एॾो सिंध जो फर्स्ट क्लास तूं बदनाम छा में तूं कहिड़ो मुनीअ जो पुटु आहे तूं बदनाम थींदे तूं छो थो बदनाम थिए। अच्छा वसाए साहब मूंखे हिकिड़ी शाइरी आई आहे हिन वक़्तु दिमाग़ में ऐं मां उहा शाइरी चाहियां थो त मतिलबु फज़ीलत बेगम खे साम्हूं बीहारे करे पढ़ां त तव्हांखे कोई एतिराज़ त न थींदो? माइक तव्हां पाण वटि रखिजो भली मां शाइरी पढ़ंदो थो वञा। साईं हे भली जेको वठी वञे असां ॾियण लाइ तयारु हा अचो पोइ ग़रीब जा ॿार कर्ज़ केरु लाहींदी हेॾां बीहो अचे त शाइरी त पढ़ूं न तव्हां ते हे आहिनि ख़ूबसूरत लाइन्स ऐं मां चाहियां थो त फज़ीलत बेगम खे ॾिसी पढ़ां। तुझेॾनि में तारनि में कमर महफ़िल में आ नेड़नि जी नज़र गुलशन में गुलनि जो अक्स खिलण कंहिं झर ते हवा जो रक्स टिलण गुफ़्तार में आ झिरणनि जी सदा रुख़सार में आ किरणनि जी अदा ख़ामोश मथां बेताब अंदर बेहोश अखियूं बाहोश नज़र ॿोली त शहद मुश्की त शकर चुपचाप त पवन तन मन में चकर विसरी बि नथी मोहब्बत जो कसम मोटी बि नथी क़िस्मत जो कसम जज़्बात कशिश शिद्दत जो कसम हिन महताबी सूरत जो कसम सीमा भी फितरत जो कसम विसरे भी नथी मोहब्बत जो कसम मोटी भी नथी किस्मत जो कसम। हा किस्मत जंहिंजो अंग अटल घर घाट ऐं नाम मुर्क अजल तन तुंहिंजे में सुहिणीअ जी चमक ससुअ जी भड़क मूमल जी महक सोरठ जी सक तूं दूर तकी तारो चमके नज़दीक अची सूरज उभरे विसरी भी नथी मोहब्बत जो कसम मोटी भी नथी किस्मत जो कसम। जेतिरे बि आशिकनि जा नाला वरिता अथई ऐं ससुई पुनू वारनि जा हिननि जा आशिक हुजे न तोखे चंदो करे माराइनि जो अहिड़ी माईअ ते कलाक जी शाइरी आहे। यकीन करियो मां शाइरी जो हिकिड़ो लफ़्ज़ कढंदो आहे अटकी पवंदो आहे मां पाणी पी मोटी नलके तो पोइ अची शाइरी ॿुधाईंदो आहियां। मूंखे माइक ॾे एॾो सड़ न अहिड़ा शेर न ॿुधाए मां जल्दी ठही वेंदी आहे। अच्छा मां त हिन करे शेर पढ़ियो त तव्हांजे हस्बैंड खे थोरो साड़ ॾियारायां त हू तव्हांजी तारीफ़ करे छो त ॾिस न ज़ाल या वाइफ जेका आहे उहा तयारु बि थिए सभु कपिड़ा बि पाए ऐं उनखे मुड़ुसु ॾिसे ई न त पोइ ईअं त तव्हांजा जहिड़ा थींदा पाण में। सही मसइलो आहे त मायूं तयारु थींदियूं आहिनि अञा सुहिणियूं लॻंदियूं आहिनि ठहंदियूं आहिनि हे तयारु थी आहे ईअं लॻे थो ॼण
वाड़े में उज़ई लाइ नई गऊं बीठी आहे। हिनखे केरु चवंदो बाबा ई न हे तव्हांजो बि त जहिड़ो थींदो रहंदो आहे, पर हाणे मां चाहींदुसि त फज़ीलत तव्हां मूंसां गॾु हलो, अलीगुल मल्हार जो असां गानो था ॿुधूं, उन शौक़ में गानो ठाहियो आहे, इहे हूंदी पहुचे ठीकु बाद आहे। में अचे हाली पहिरियां लफ़्ज़ न निकिरंदा मुंहिंजा। ठीकु आहे भाई, त अॼु अलीगुल मल्हार जो ॿुधंदासीं, त अलीगुल मल्हार कीअं ॻायो आहे? जी दोस्तो, जेके बि दोस्त आहिनि नौजवान ख़ासि करे जेके सिधी जुमिर खे मज़ो वठणु था चाहिनि, उहो ज़रूरु हेॾे अची वञिजो ऐं मूंसां गॾु, छो जो मां बि पंहिंजो ज़ेडे शानी वांगुरु थोरो शाए आहियां, शर्माईंदो आहियां मां बि। आवाज़ बाबा ताड़ी हलंदी रहे बाबा, एंजॉय। धरती पांजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद, पंहिंजी धरती पांजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, मौज लोली ज़िंदाबाद, मौज लोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पांजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद, पंहिंजी धरती पांजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। मूरख माण्हू ॾिस सिंधुअ खे सच बि सलामी ॾींदो आहे, मूरख माण्हू ॾिस सिंधुअ खे सच बि सलामी ॾींदो आहे, मूरख माण्हू ॾिस सिंधुअ खे सच बि सलामी ॾींदो आहे। लहर लहर लालाण थियासे, लहर लहर लालाण थियासे, चोली चोली ज़िंदाबाद, चोली चोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद, पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। कनेडा अमेरिका ऐं यूके में हिन मुंहिंजा यार, कतर कनेडा अमेरिका ऐं यूके में हिन मुंहिंजा यार, कतर कनेडा अमेरिका ऐं यूके में हिन मुंहिंजा यार। सऊदी दुबई ऑस्ट्रेलिया, सऊदी दुबई ऑस्ट्रेलिया, हर हंधि सिंधी हिन निर्वार, हर हंधि सिंधी हिन निर्वार, हिन निर्वार, हिन निर्वार। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद, पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। सलामत, वॾी महिरबानी, ज़बरदस्त, माशाल्लाह। यकीनन तव्हांखे मज़ो आयो हूंदो, मां त फुल इंजॉय कयो। बाबा ॾिसो, पंहिंजो गानो हुजे ऐं पाण इंजॉय करे माण्हू, ॿियो करे न करे, सही आहे। इन जे लाइ ख़ुशि रहो, छो जो ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, गणती जहिड़ी बीमारी न आहे। बाबा शुगर, ब्लड प्रेशर, अटैक जूं बीमारियूं घुमंदियूं थियूं वठनि, टेंशन न वठो, इंजॉय कयो भले। ही सॉन्ग या धरती टीवी ते जेके बि तव्हां नशरियात ॾिसंदा आहियो, प्रोग्राम्स ॾिसंदा आहियो, हिकु त ऑन द स्क्रीन कुझु माण्हू हूंदा आहिनि, हिकु कुझु माण्हू ऑफ द स्क्रीन हूंदा आहिनि। त सभ खां वधीक उन्हनि जी महिनत हूंदी आहे जेके ऑफ द स्क्रीन हूंदा आहिनि, ऐं उन्हनि जी महिनत जे करे ई हू तव्हां प्रोग्राम्स जेके आहिनि उहे आराम सां ॾिसी सघंदा आहियो। त असां
कुछ सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करण वारा आहियूं हिन वक़्तु उन्हनि नौजवाननि खे ॾियणु चाहींदासीं पंहिंजे धरती टीवी जे उन सथ खे, जंहिंमें मां सभ खां पहिरियां दावत ॾींदुसि असांजे CEO GM जमाली साहब जन खे, त उन्हनि जे हथां असां ही सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट कयूं। बाकिर जैदी को मैं गुजारिश करूंगा कि वो स्टेज पे आएं। बाकिर जैदी। ये बाकिर जैदी ENG इंचार्ज हैं। ये जितने भी कैमरास आप देखते हो, जितने भी माइक्स या जो भी ENG का सामान होता है, ये उनके इंचार्ज हैं। और मैं शफीक मामू को दावत दूंगा कि वो स्टेज पे आए। शफीक मामू। ये शफीक मामू साउंड ऑपरेटर हैं। ये जो आप CD आधे में कभी कभी बंद हो जाती है तो ये टेक्निकल फॉल्ट होता है, लेकिन इसकी गलती नहीं होती, लेकिन ये बहुत अच्छा हार्ड वर्कर है शफीक मामू। थैंक यू। अनिल चौहान के मां दावत ॾींदुसि त उहे स्टेज ते अचनि। अनिल चौहान। अनिल चौहान खां पोइ सैयद अहसन खे दावत ॾींदुसि त उहे अचनि। सैयद अहसन। सैयद अहसन खां पोइ अहसन अली। अहसन अली। ही कैमरामैन आहे ऐं अहसन अली खे, अहसन अली भी कैमरामैन आहे। ऐं उन खां पोइ मुबशिर। मुबशिर खां पोइ आहे राशिद। जल्दी जल्दी तव्हां पंहिंजा जिन जा नाला अनाउंस थियनि था त उहे जल्दी जल्दी स्टेज जे वेझो अची वञनि। स्टाफ जा जेके भी माण्हू आयो उहे तव्हां सभु स्टेज जे वेझो अची वञो। टाइम तमामु घटि आहे असां वटि। हाशिम, राशिद, हाशिम, रईस, तलहा, ऐं गौरी। ही तलहा एनिमेटर आहे। एनिमेशन जो कमु ही तलहा कंदा आहिनि। ऐं इन खां पोइ आहिनि गौरी। हे जेके भी स्क्रीन ते तव्हां माण्हू ॾिसंदा आहियो, आर्टिस्ट ॾिसंदा आहियो ख़ूबसूरत तयारु थियल, उन्हनि खे ही तयारु कंदो आहे। ही मेकअप आर्टिस्ट आहे गौरी। फयाज़ पेचुओ कैमरामैन। फयाज़ पेचुओ DPO आहे, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी। ही गानो जेको तव्हां ॾिठो, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी फयाज़ पेचुओ हुयो। उमेर। ऐं उमेर खां पोइ फरज़ाना मेकअप आर्टिस्ट। शहजाद। डायरेक्टर खैर मोहम्मद। शहजाद के बाद खैर मोहम्मद।
ये भी कैमरामैन आए। गुलजार, एंडी शर्मा, बिलाल, उन्हें कहा वो बिलाल, नोमान, फारूक एडमिन, सर थैंक यू सो मच सर, अब आके तकलीफ नहीं से, थैंक यू। असीं प्यार करण वारा माण्हू, 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 दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो, ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो, सिंगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, सिंगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू।
ले ॿियो सोना तुंहिंजे सिर ले। ये लाइन जमाली साहब के डेडिकेट तो क्या हिकु पंहिंजे आज तरले ॿियो सोना तुंहिंजे सिर ले। तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। मौला सलामत रखियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हिन पासे संगत घणी अची आहे, भई कुर्सियुनि ते अचो त अञा वधीक मज़ो। असां वटि फनकार बि आयल आहिनि। जी माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त सिंगर्स बि पहुची चुका आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी धरती टीवी जी पूरी टीम हिते मौजूदु आहे। सवेर तव्हां ॾिठो त एप्रिसिएशन सर्टिफिकेट्स बि उन्हनि खे ॾिना विया। अच्छा, असां वटि ॾाढी सुठी टिकटॉकर आहे मशहूरु तारा बाइकर। ओ ॾाढी ज़बरदस्त माशाल्लाह बाइक हलाईंदी आहे। तारा बाइक ते जेको हलंदी आहे, चवंदासीं अर्ज़ु कंदासीं त अचे तारा बाइकर जे लाइ भरपूर ताड़ियूं। अब एॾो पखो हलाए छॾियो अचे हवा में। असल में हिननि जो नालो तारा बूहड़ आहे, टिकटॉक ते ॾाढो फेमस आहिनि माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। ही तारा साहिबा ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी, तव्हां अॼु सकाफ़ती प्रोग्राम में आया आहियो। हे उहा बाइकर अथव जॾहिं बाइक ते वेंदी आहे न, हिनखे रसनि सां ॿधंदा आहिनि, पोइ हलाईंदी आहे, ख़बर आहे हवा में उॾरी वेंदी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सभु? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तूं कीअं आहे? मां तव्हांजे साम्हूं। अलाह हिकिड़ो दफ़ो बाइक हलाई वेंदी आहे, 3 ॾींहं बीमार हूंदी आहे, ड्रिपूं लॻी पई हूंदी अथसि। साईं तव्हां स्टेटस ॾिसंदा आहियो न, इन करे। हा ॾिसंदो। ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? तव्हां ठीकु आहियो? अलाह साईं ख़ुशि करे मौला साईं। हाणे त कंहिंसां गॾु आहियो या गुम थी विया हिते? न न, अम्मी सां आहियां। अम्मी आई आहे? हा। ख़ुशि हुजो, सलामत। असां डॉक्टर्स खे बि घुमायूं था, डॉक्टर्स बि गॾु आहिनि। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, घुमायो डॉक्टरनि खे ताकी ॾिसनि को मरीज़ हुजे, कंहिंखे इंजेक्शन हई वञनि। बिल्कुलु सही था हा चओ। सलामत हुजो। ख़ुशि आहियो? हा। अलाह साईं ख़ुशि। तव्हांखे ख़ुशि लॻा पई न? तव्हां बाक़ाइदे ख़ुशि लॻो था। ऐं पहिरियों दफ़ो मां असांजे पंहिंजे पाकिस्तान में माशाल्लाह का सनड़ी माई ॾिसां थो, न त मायूं अलाह हयाती ॾियनि खटूं भञी छॾियूं अथनि, जेके वज़न कया आहिनि मायुनि। वज़न वधाइणु खपे। हले पोइ टेंशन में आहिनि, खाइनि त घणो नथियूं मायूं, बाक़ी डाइट जेॾो डाइट ओॾो वज़न आहे माई जो। अच्छा। हा मुंहिंजी माई त ईअं जेके फज़ीलत खे ॾिसे थी। हुन जहिड़ी थियां छा? असां ख़ुशि न हूंदा आहियूं मर्द, माई सनड़ी हूंदी, हे ॾिसो जे त डुबरी लॻी पई आहे, थुली हूंदी एॾी थुली आहे, मर्द ख़ुशि न हूंदा आहिनि ऐं माई बि टेंशन में हूंदी। तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे? असांखे विचोली, न सनी न थुली। उहा त ॻोल्हणी पवंदी। भले पक पक सोची वठोसि। भले ओके आहे। ख़ुशि हुजो, मौला ताईं सलामत ॾे, खिलंदा रहो, ख़ुशि थींदा रहो ऐं इंजॉय कयो हे ज़िंदगी। मां छोकिरियुनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदमि त अॼु असां सां गॾु इलाही छोकिरियूं मौजूदु आहिनि। तव्हां सभु बि बाइक राइड कयो ऐं हैवी बाइक राइड कयो अजरक पाए करे, ऐं इहो प्रूफ कयो त तव्हां सिंधी आहियो, प्राउड कयो। ऐं मूंखे जाम फ़ख़्रु आहे त मां हिकिड़ी सिंधी फैमिली मां बिलोंग कंदी आहियां ऐं हैवी बाइक्स राइड कंदी आहियां। ऐं मां रिकॉर्ड्स, आई हैव सो मैनी रिकॉर्ड्स लाइक हार्ले डेविडसन 1800 cc, हायाबूसा 2200 cc। ऐं तव्हां बि ईअं ई फ़ख़्रु हुजो सिंध जो, पाकिस्तान जो। थैंक यू। वाह वाह। अच्छा, असां ॿुधो आहे त तव्हां हिकिड़ी बाइक राइड वठण खां पोइ 4 ताक़तियूं ड्रिपियूं बि हणाईंदा आहियो। छो तव्हां हणी आहे छा? तॾहिं त डॉक्टर गॾु खणी थी वठे। डॉक्टर गॾु खणी थी हा घुमाए थी। अच्छा, न मां चयो त राइड जॾहिं तव्हां वठंदा आहियो ज़ाहिर आहे हुन में एनर्जी लॻे थी न,
हेॾी बाइक हलाइण वॾो ॾुखियो कमु आहे साईं, असांखे न हलाए हे सघंदा। हलाए वेंदा, असल में कंट्रोल जी ॻाल्हि आहे। हाणे जेको जहाज़ हलाए थो उहो हाथी त न आहे न, माण्हू आहे उहो बि। एॾो सारो जहाज़ आहे हुन गुडराए थो। तव्हां सभु चाहियो था त मां कल्चर डे जी रैली हैवी बाइक ते कढां, ताड़ियूं वॼाए ॿुधायो न। असांखे तव्हांजे उज़बन जो ख़्यालु आहे, जंग बांह जो। रैली त कढी सघो था पर स्पीड न हलाइजो। ताड़ियुनि सां ॿुधायो कढांसि रैली, न ताड़ियुनि में मज़ो न आहे, हिन जो मतिलबु न कढां। ठीकु आहे, अलाह साईं ख़ुशि ठीकु आहे, इजाज़त आहे मूंखे। हाणे माण्हुनि खे मोटरसाइकिल हूंदी त उहे ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, हुननि खे गाॾियूं आहिनि। तव्हां सभु गाॾियुनि ते अचिजो। ठीकु आहे, ख़ुशि हुजो, अलाह से ख़ुशि रखियो। थैंक यू, वॾी महिरबानी, अलाह ख़ुशि रखियो। तव्हां मोटरसाइकिल रैली कढो, असांजा नौजवान पाण ई कढाईंदा तव्हांखे। हा, ॿ टे रुगो फज़ीलत जहिड़ियूं विहारियो गॾु। हा बिल्कुलु, न ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ो असांजूं जेके टिकटॉकर्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ रैली जी सूरत में सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदियूं आहिनि ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदियूं आहिनि। उन सां हिकिड़ी यूनिटी जो बि हिकिड़ो तासुर वञे थो त असां सभु जेके आहियूं उहे मुतहद आहियूं, हिकु आहियूं ऐं असां बग़ैर के रंग नसल जे ॿोली जे फ़र्क़ सां सिंध जो सकाफ़त जो ॾियारो मिली करे मल्हाईंदा आहियूं, गॾिजी करे मल्हाईंदा आहियूं। ॾाढो ख़ुशीअ जो ॾियारो आहे असांजी सकाफ़त ऐं हमेशह ईअं आबादो शाद रहंदी ता क़यामत असां हुजूं न हुजूं, मल्हाईंदा रहंदा। ऐं हूअं बि हर क़ौम जूं जेको आहे ॿ निशानियूं हूंदियूं आहिनि, हिकु हुनजी ॿोली, ॿी हुनजी अल्फ़ाबेट। वाह, जेका ॿोलीअ जी अल्फ़ाबेट हूंदी आहे। त असां सिंधी माण्हू एॾा ख़ुशनसीब आहियूं जो असां वटि पंहिंजी सकाफ़त आहे, असांखे पंहिंजी अल्फ़ाबेट आहे। वाह, ऐं उन में 52 अखर आहिनि। वाह, इहो माना वॾी ॿुधाए छॾी। 52 अखर माना घटि ॿोलियुनि में आहिनि, तक़रीबन चाइनीज़ ॿोली आहे जेका तमामु घणा हुन में अल्फ़ाबेट में अखर आहिनि, पर असांजी सिंधी ॿोली जेका आहे। अॼु त शेख अयाज़ जो पुटु लॻो पिया, माना 52 असांखे ख़बर न आहे, तूं ॿुधाए। न मथां ख़बर न हुजे न, एजुकेशन मैटर करे थी न असल में, मथां ॼाण में इज़ाफ़ो कयो हा सी, वॾो इज़ाफ़ो कयो था। ऐं किन माण्हुनि खे वरी ख़बर न हूंदी आहे, जेको असांजो नओं नसल आहे ख़ासि करे, उहे जेके असांजा ख़ासि करे वरी इंग्लिश घणा मीडियम पढ़नि था न ॿार, उन्हनि खे सिंधी ॿोलीअ जे बारे में ख़बर न आहे घणी। असांजी पंहिंजी हालत इहा आहे घर में, असांजा ॿार जॾहिं इंग्लिश मीडियम में पढ़नि था त केतिरा ई असां जेके सिंधी लफ़्ज़ आहिनि जॾहिं असां उन्हनि खे इंग्लिश में ट्रांसलेट करे ॿुधाईंदा त हिन जी माना हीअ आहे, तॾहिं उन्हनि खे सम्झ में ईंदी आहे ॻाल्हि। जीअं हाणे ॾिसो तव्हां असांजो जेको जंड्र आहे, जंहिंमें जंहिंखे चकी बि चवंदा आहियूं, अटे जी चकी, उनखे सिंधीअ में जंड्र चवंदा आहियूं। जंड्र जी अक्सर ॿारनि खे ख़बर न आहे। हाणे हिते कुझु ॾींहं अॻु क्राफ्ट फेस्टिवल लॻल हो त हिते हिकिड़े पोर्ट्रेट ठहियल हुया, कुझु माई जंड्र पीए पई वेठी न, त केतिरनि ॿारनि खे ख़बर न हुई नई नसल खे त इहो छा थी करे माई वेठी, उन्हनि खे ख़बर न हुई। त उन्हनि खे ॿुधाइण इहो ज़रूरी हूंदो आहे। सकाफ़त जो ॾियारो इन करे बि मल्हाईंदा आहियूं त जीअं असां। फ़ोन आई त कंहिंजी फ़ोन आहे साईं? ॿुधायो साईं, हे मुंहिंजे ख़्याल में घरों हूंदी फ़ोन। हा, घरों जो मुंहिंजो ॿुधाईंदासीं, मां न ईंदुसि। तव्हांजे ई घरों आहे साईं। अच्छा, हा, भेण जी फ़ोन। वाकई घरों आहे। अच्छा, फज़ीलत बेगम। ओहो, फज़ीलत बेगम ईअं छो थी घुमंदी हुते? हा साईं, ईअं लॻे थो शहर में गुम थी वई आहे। मूंखे माइक तॾहिं जंड्र मां अची जंड्र जी तारीफ़ कई थी। ॻाल्हि त ॿुध, तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे, इतबार न थई छा? मां घुमां फिरां थी, तूं छाजे लाइ तो मिस कॉलियूं ॾे? मां चवंदो इहे घुम फिर ऐं गुम थी वञ, गुम थी वञ, माना वरी नज़र न अचु असांखे। छो मां गुम थियां? मां जो गुम थी वञमि त पोइ इहो लोलो केरु पचाए ॾींदव? वरी अॻे तव्हांखे को संग न ॾींदो, पंहिंजो पाण पचाईंदो। ॿई ॿाहिरि आयो बि निभागा, सूटियल बि पूरा साइड आओ। मां चयो नकु सुठो अथसि त माण्हू बि सुठो हूंदो, पर तोखे त पितो ई कोन्हे को। असांखे कहिड़ी ख़बर तो जहिड़ी असांखे लॻी वेंदी गीची में। औरतुनि जी हिकिड़ी आदत अथव, हिननि जा पंहिंजा ॿाहिरि ईंदा आहिनि, ख़ुशि थींदी, अधु आया आहिनि, अधु आयो आहे, अम्मा आई आहे, मुड़ुस जो माइट ईंदो, मुंहुं सुजी वेंदुसि, मां बीमार आहियां। ॻाल्हि त ॿुध, तूं औरतुनि जी जो एतिरी गिला थो करे त हे मुंहिंजियूं भेनरियूं वेठियूं आहिनि न, इहे सभिनी खे चवां थी, सॾु कयां थी, पोइ तूं हिते ॻोल्हियो न लभंदे। हे औरतूं आहिनि, मां विगलाए भॻो मां न, ख़बर पइजे तोखे ई कुटींदई। इहे असांजी भेनर औरतूं आहिनि। इहे ॻाल्हि ॿुध, ज़ाल जी इज़त कर, इज़त वारो थी, ज़ाल जी इज़त कंदे ख़ुशि रहंदे। हा, ज़ाल जा पिटिया मां पिनंदे थी ॾिसां। बसि असां तुंहिंजी इज़त करे असां पिनंदा था वठूं। हा, तूं पिनो उहो भलो आहे। जी साईं, तूं ॻायो असां बि ॻायूं न। उहो त तव्हां ॻायो, पर सुर में त ॻायो न यार। भले असां सिंगर न पियो हुजूं, पर सुर में त माण्हू ॻाईंदा। माइक ॾियो हिकिड़ो। सांवरी ओ सांवरी
सांवरी ओ सांवरी। अॼु अलीगुल मल्हाह सां असांजो मुक़ाबिलो आहे, ठीकु आहे। मुंहिंजा तोड़ा हूंदा विच में। आओ मोटी वरी तो सिवा दिल चरी हाणे वेंदुसि मरी। तुंहिंजो नाज़ुक बदन थो वणे जाने मन। तुंहिंजी हर हिकु अदा सावणीअ जी घटा। सांवरी ओ सांवरी। सांवरी ओ सांवरी सांवरी ओ सांवरी। आओ मोटी वरी तो सिवा दिल चरी हाणे वेंदुसि मरी। सांवरी ओ सांवरी सांवरी ओ सांवरी। सांवरी ओ सांवरी। अला आशिकन जी अहिड़ी खलकी ज़ात। हिकु त वेहन वाटुन ते ॿियो जागन सारी रात। ओ सांवरी हो सांवरी है ओ सांवरी है सांवरी। नाजुक बदन हो वणे जाने मन। तुझी हर हिकु अदा सावणीअ जी रदा। सुआ तो खां सिवा कसरे ई नथी। सांवरी ओ सांवरी सांवरी ओ सांवरी। सुभाणे अलीगुल मल्हाह जी फ्लाइट आहे, दुबई वेंदो। ऐं अॼु हिन जी फ्लाइट हुई, पर अॼु हिन जी फ्लाइट कैंसिल कराई वई। ऐं सुभाणे एमिरेट्स में हिन जी फ्लाइट इन करे कई वई त बाबा तूं सुभाणे वञजांइ, तकिड़ो टाइम ते पहुचजांइ। ऐं सुठो थियो अॼु की जहाज़ में न उहो 10 कलाक लेट हुयो। जेके अॼु वञनि पिया वॾो ख़्वार थिया आहिनि। ऐं तव्हां सां मिलण बि नसीबु हुयो, हिते मुलाक़ात ऐं तव्हां सां गॾु इंजॉय कयूं पिया। अच्छा, ईअं ई अॼुकल्ह हिकिड़ी हवा घुली आहे त जेके बि आर्टिस्ट माण्हू आहिनि, जेकॾहिं को अदाकार आहे त उहो बि ईअं ॻाए थो, त ईअं ई फज़ीलत बेगम बि हिकिड़ो ज़बरदस्त जीअं तो ट्रैक ठाहियो, ईअं ई उन फज़ीलत बेगम बि हिकिड़ो गानो तयारु कयो। बाबा सभई ॻाइनि, पंहिंजी क़िस्मत आज़माइनि। सोशल मीडिया जो दौरु आहे, जेको लॻी वियो। ॾिसो त चाहत फ़तेह अली बि ॻाए थो। असांजो वरी सिंधी में हिकिड़ो फ़नकार आयो ऐं माशूक शर, नवाज़ जो मुक़ाबिलो कयसि। उहो परेशान आहे लंडन में चाहत फ़तेह अली। त बि ॻाइणु घुरिजे, पर नसीब कुझु ॻाल्हि ॿोल बि कबी। ख़ैर मोहम्मद खेड़ो डायरेक्टर आहे, उन सां बि छो त ऑफ द कैमरा जेके कमु कनि था दोस्त, उन्हनि खे बि असां थोरो हाल वाल उन्हनि खां वठूं त उहे हिन कल्चर जे हवाले सां केतिरो बिज़ी रहनि था। सो ख़ैर मोहम्मद खेड़ो असांजो डायरेक्टर आहे, अचो। अस्सलाम वालेकुम ख़ैर मोहम्मद, कीअं आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? काफ़ी बिज़ी आहियो, एतिरा बिज़ी आहियो जो तव्हांजे चेहरे मां ई लॻे थो त तव्हां ॾाढी महिनत कयो था। असल में असां 10-15 ॾींहंनि खां मुसलसल पंहिंजे कल्चर जे इवेंटनि ते कमु कयूं पिया, सिंध में, सिंध खां ॿाहिरि कराची में। त बसि हाणे 2 ॾींहं ॿिया बचा वरी पोइ इंशाल्लाह जी। अच्छा, बाक़ी सुभाणे जी छा तयारी आहे तव्हांजी प्रेस क्लब में?
सर इंशाल्लाह सुभाणे बि आहे फाइनल फस्ट ते जेको असांजो इवेंट आहे माशाल्लाह पूरी सिंध जो आहे असांजे 5 स्टेशन चैनलनि जो आहे ऐं इंशाल्लाह भरपूर आहे हर साल जीअं उन खां बहितर आहे हर साल जीअं हिन साल बि तव्हांजी भरपूर तयारी आहे उते कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट तव्हां वटि परफॉर्म कनि था सर असां वटि माशाल्लाह सिंध जा समूरा फनकार आहिनि समूरा लिस्ट तमामु वॾी आहे मां ॿुधाईंदुमि त 10-15 मिंट लॻी वेंदा 10-15 मिंट लॻी वेंदा तव्हां जेकॾहिं ॿुधाईंदो त ख़ैर मोहम्मद जो आगाज़ PTV खां थियो PTV जा जंहिं टाइम में सिर्फ़ु हिकिड़ो TV चैनल हूंदो हुयो त उन दौर में सॼो पाकिस्तान मतिलबु उन दौर में तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं कोई सिर्फ़ु चांहि रखी हलियो वेंदो हुयो TV ते ईंदो त उहो मशहूरु थी वेंदो उन दौर खां वठी असिस्ट कंदा हुया उते PTV चैनल में ॾिसो हिन वक़्त ताईं हिननि जो सफ़र जारी आहे सीनियर आहे ऐं अॼु दिलि चयो त हिननि सां बि ॻाल्हि ॿोल कजे छो त ही ऑफ द कैमरा रहंदा आहिनि ऐं ऑन द कैमरा असां जेको बि तव्हांखे नज़र ईंदा आहियूं सो उन्हनि जे पोयां ही दोस्त हूंदा आहिनि सो ख़ैर मोहम्मद तव्हां माशाल्लाह पंहिंजी फैमिली सां गॾु आया आहियो या सुभाणे पंहिंजी फैमिली सां गॾु उते ईंदव सुभाणे परीहं मां इंशाल्लाह पंहिंजी फैमिली सां ईंदुमि ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह जॾहिं PTV में एज़ ए असिस्टेंट पंहिंजो कमु शुरू कयो त मैडम सुल्ताना सिद्दीकी जेकी हाणे हम TV जी ओनर आहे मां उनजो असिस्टेंट हुउसि ऐं मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती त मां पहिरियों जेको प्रोजेक्ट कयो मारवी ड्रामो कयो जेके पूरी वर्ल्ड में सभु पज़ीराई मिली हुई पूरी वर्ल्ड में मारवी ड्रामो तव्हां कयो उनजी तव्हांखे पज़ीराई मिली हिन वक़्तु रनिंग तव्हांजो कहिड़ो प्रोग्राम पियो हले सर बसि फ़िलहाल त कल्चर ते कमु हले पियो इन खां पोइ इंशाल्लाह हिकिड़ो सेट कॉम आहे ड्रामो आहे पाण गॾिजी कंदासीं पंहिंजो प्लान थियल आहे इंशाल्लाह सिट कॉम कयो पिया हिकिड़ो जी जी सर जी ज़बरदस्त तव्हांजो मक़बूल जेको ड्रामो जंहिंमें तव्हां असांजे हाज़िरीन ऐं नाज़रीन खे ख़बर पवे त ख़ैर मोहम्मद जो कहिड़ो प्रोजेक्ट जेको तव्हांखे जंहिं वजह शोहरत बणियो असांजो पहिरियों जेको मुंहिंजो प्रोजेक्ट हो जंहिंमें मूंखे वधीक पज़ीराई मिली उहो सिंधी मीडिया जो पहिरियों इंटरनेशनल प्रोजेक्ट हो जेको दुबई में थियो ज़िंदगी तो बिना ज़िंदगी 6 एपिसोडनि जो असां सीरियल कयोसीं ऐं पहिरियों जेकॾहिं सिंधी ॿोली पंहिंजे सिंध पाकिस्तान खां अलावा वञी किथे को प्रोजेक्ट कयो असांजो प्रोजेक्ट अच्छा कमु करण जो मौक़ो न मिलियो छा उर्दू में असल में इहा हक़ीक़त बि आहे त उते कॉम्पिटिशन इलाही घणो आहे ॿियो वरी असां पंहिंजे चैनल ते माशाल्लाह एतिरा सुठा कमु कयूं पिया सुठो असांखे रिस्पॉन्स मिले पियो इज़त मिले पई रोज़ी मिले पई बसि ओके आहे इज़त मिले पई रोज़ी मिले पई ओके आहे माशाल्लाह ई शुक्र आहे इहा शुक्र जी ज़िंदगी गुज़रे थी जेका तव्हां शुक्र अदा कयो था क़ुर में हिकिड़ी आयत आहे त शुक्र करोगे तो और रिज़िक दूंगा सो हिन वक़्तु ख़ैर मोहम्मद मूंसां गॾु बीठो आहे ऐं फज़ीलत बेगम खे मां दावत ॾींदुसि त उहो पंहिंजो कलाम जेको उन महिनत कई आहे अव्हां जे साम्हूं फज़ीलत बेगम बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे लूट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी चरिया माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे लूट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी चरिया माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि भारत चरिया माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे लूट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी चरिया माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि
ओ सिंध सजी परस्तार थई ओ सिंध सजी परस्तार थई तेरा माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे नोट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी तेरा माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि फजल मरी तू फकीरो फजल मरी तू फकीरो ओ फजल मरी तू फकीरो फजल मरी तू फकीरो ओ एडो न को तू अमीरो एडो न को तू अमीरो झुकल हिते सरदार थई झुकल हिते सरदार थई तेरा माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे नोट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी तेरा माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि बंगलो वठी कार ॾे सोनो ठराए हार ॾे नोट नवा के हज़ार ॾे न त वेंदी साईं धार थी तेरा माण्हू आशिक ॿिया बि था इलाज कनि वाह 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 तमामु ज़बरदस्त थोरो इंतज़ार बि माण्हू कंदो आहे AR जमाली असां जे अॼु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि तव्हां ख़ासि करे जेके असां जूं अदियूं वेठियूं आहियो तव्हां रद पचा खाधा पचाईंदियूं आहियो ऐं मुख़्तलिफ़ डिशिस तव्हां पचाईंदियूं आहियो पर तव्हां टेलीविज़न ते वेही करे बि शौक़ सां ॾिसंदियूं आहियो त कहिड़ी कहिड़ी डिश कीअं पचे थी त तव्हां वरी उहो घर में बि अप्लाई कंदा आहियो त ईअं ई हिकिड़ो वॾो शेफ असां वटि हिते मौजूदु आहे AR जमाली मुख़्तलिफ़ टेलीविज़न्स ते उन्हनि जा प्रोग्राम्स हलंदा आहिनि ऐं एतिरियूं डिशिस ठाहींदो आहे ख़ासि करे असांजे सिंधी कल्चर जूं जेके डिशिस AR जमाली मतिलबु हद आहे सो तव्हांजी ताड़ियुनि में AR जमाली खे मां दावत ॾींदुसि त स्टेज ते अचनि ताकी उन्हनि खां पुछूं त अहिड़े क़िस्म जूं डिशिस कीअं ठाहींदा हो जल्दी माशाअल्लाह AR जमाली साग चांवरनि जी मानी खाराइजा अस्सलाम वालेकुम AR भाई कीअं आहियो सभ खां पहिरियां त हैप्पी कल्चर डे मुबारक हुजे अव्हांखे तव्हांखे बि हुजे मुंहिंजी तरफ़ सभिनी खे ॾिसण वारनि खे हुजे तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि मां बिल्कुलु ठीकु आहियां पर हा तव्हां खां अॼु जेको तव्हांखे जेको घुराइण जी जेका वजह आहे हिते असांजूं तमामु सुठियूं लेडी वेठियूं आहिनि स्पेशली मर्द हज़रात बि के डिशिस ठाहींदा आहिनि पर तव्हां जेतिरियूं डिशिस ठाहींदा मां त ॻणे न सघंदो आहियां तव्हां मुख़्तलिफ़ किथे प्रोग्राम्स में त ठाहींदा आहियो पर उन सां गॾो गॾु कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजो प्राइवेट हिकिड़ो होटल बि खोलियो हुयो उते मां जॾहिं डिश ॾिसंदो हुउमि त मां चवंदो यार हे कीअं था तव्हां ठाहियो त हिन वक़्तु तव्हां खां इहो सिर्फ़ु सुवाल मां पुछणु चाहींदुसि त जेके तव्हां रद पचा जूं ख़ासि करे कल्चरल शयूं ठाहींदा आहियो उहे तव्हां पाण कंपोज़ कंदा आहियो ठाहींदा आहियो या किथां सिखिया आहियो असल में हैदर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिन फील्ड में आयो हुउसि तॾहिं मुंहिंजा वॾा जेके हुआ असां बेसिक त घराणो ज़मींदार हुयो जॾहिं कराची में आयुसि 16-17 साल जी मुंहिंजी एज हुई त उन टाइम में जॾहिं आउं कंहिं हिकिड़े 5 स्टार होटल बल्कि PC होटल नालो खणी वठां थो PC होटल में आयुसि उते जॾहिं ॿियनि कुकनि खे ॾिठो उते कमु कंदा शेफ कमु कंदा त हिकिड़ो बि सिंधी उते कोन हुयो 600 माण्हुनि में मूंखे चयो ॾाढो शौक़ु त मुंहिंजो इहो कमु आउं कंदुसि बरहाल आहे ख़बर बाबे खे पई थी अड़े तूं बुर्जियूं थींदे तूं हजाम थींदे फिलां जेकी थींदो आहे ॻोठनि में ॻाल्हि थींदी आहे ईअं कंदा आहिनि माण्हू त अल्हम्दुलिल्लाह मूं पंहिंजी महिनत खे जारी रखियो मूं कमु सिखियो मूंखे इंटरनेशनल खाधा ईंदा आहिनि दुनिया भर जा खाधा ईंदा आहिनि फ्रेंच इटालियन अमेरिकन चाइनीज़ पाकिस्तानी सभई ईंदा आहिनि पर जॾहिं हिकिड़ो PTV ते शो कंदो हुउसि सिंध जो सवादु जॾहिं मूं सिंध जो सवादु स्टार्ट प्रोग्राम कयो त मूं वटि 200-250 रेसिपियूं जमा थियूं मूं सोचियो त छो न हिकिड़ी सिंधी खाधनि ते हिकिड़ी किताब थी वञे बहरहाल पोइ मुंहिंजी मीटिंग थी साईं सरदार शाह सां उन मूंखे चयो त तूं यार हिकिड़ो सिंधी खाधनि ते को रेस्टोरेंट खोल कराची में को रेस्टोरेंट आहे ई कोन
पोइ उहो मूं स्टार्ट वरितो किताब त कोन छपी बहरहाल मुंहिंजो रेसिपियूं अचनि थियूं मुंहिंजे मैगज़ीन हम टीवी ते मुंहिंजा प्रोग्राम हलंदा आहिनि मसाला ते उते मुंहिंजी मंथली में जेको मुंहिंजो रेसिपियूं पचंदियूं आहिनि उहे हिन में अची वेंदियूं आहिनि बहरहाल उहो मुंहिंजो रेस्टोरेंट कैफ़े सिंध जे नाले सां तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी कैफ़े सिंध ॾाढो मशहूरु थी वियो पोइ सिंधी टिपिकल खाधनि ते मूं कमु कयो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मशहूरु थी वियो दुनिया में माण्हू मुंहिंजी काफ़ी कॉपी बि कई पर अलाह जो शुक्र आहे त इहो स्टार्ट मूं कयो हिन जो मूंखे जेको काफ़ी माण्हुनि जेको आहे पसंदि कयो तव्हां त ख़ैर ईंदा आहियो मूं वटि अच्छा तव्हांखे जॾहिं पहिरियों तव्हांजा पेरेंट्स चवंदा हुआ त तूं माना बोरची थींदे हजम थींदे अहिड़े क़िस्म जा जॾहिं लफ़्ज़ कोसींदा हुया उन खां पोइ जॾहिं तव्हां पंहिंजे हिन फील्ड में नालो कयो त पोइ छा रिएक्शन हो उन्हनि जो पोइ जॾहिं मुंहिंजा मिट माइट ॾिसंदा हुआ पोइ जेके माण्हुनि खां पुछंदा हिकिड़ो जमाली ईंदो आहे टीवी ते इहो केरु आहे पोइ माण्हू ॿुधाईंदा यार हीअ असांजो को चवंदो सौट रखो आहे मां था पोइ ॾाढो ख़ुशि थींदा पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं प्रोग्राम हलंदो मूं स्टार वरितो सिंधी चैनल तां जॾहिं दुबई एयरपोर्ट में कमु कंदो हुउसि फ्री ज़ोन में एज़ ए इटालियन शेफ पहिरियों सिंधी चैनल को सिंध टीवी बल्कि नालो खणी वठोसि पोइ धरती ते इलाही कमु कयो आहे त उन टाइम में जॾहिं आयुसि हिकिड़ो सिंधी प्रोग्राम पियो हले मॉर्निंग शो त उन में कुकिंग जो सेगमेंट रखियलु उहो जेको शेफ हुयो उर्दू वेठो ॻाल्हाए त मूं कंहिंखां पुछियो मूं चयो छो भला सिंधी उन टाइम में हालात अहिड़ा कराची जा त मुंहिंजो सिंधी केर बि कोन्हे छा शेफ अहिड़ो चईं सिंधी को आता क्या है बसि इहो लफ़्ज़ मूंखे गोली वांगुरु लॻो मूं दुबई नौकिरी छॾी ऐं हलियो आहे सिंध टीवी ते मुंहिंजो मॉर्निंग शो स्टार्ट कयो उन खां पी टीवी ते धरती टीवी ते KTN ते हर चैनल ते मुंहिंजा प्रोग्राम हलंदो हुया पर अल्हम्दुलिल्लाह हाणे आउं हम टीवी ते प्रोग्राम कयां पियो मूंखे तक़रीबन 2 साल उते थी विया आहिनि ॾाढी इज़त आहे ॾाढो प्रोटोकॉल हर शइ हुते जेका असांखे फैसिलिटी जेका थींदी आहे मिलणु घुरिजे इज़त उहा मिले पई असांखे तमामु ज़बरदस्त हीअ आहे AR जमाली स्पेशल शेफ आहे हिननि जा खाधा तव्हां टेलीविजन ते ॾिसंदा हूंदव थैंक यू AR भाउ थैंक यू का स्पेशल रेसिपी पुछणी आहे ॿुधाए छॾण सां कोन्हे भई हूअं बि कल्चर डे अचे पियो त मूं सोचियो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो जेके सिंधी जेके टिपिकल खाधा आहिनि उहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया इंशाल्लाह मुंहिंजो प्रोग्राम ईंदो उहो तव्हां ज़रूरु ॾिसंदो ज़रूरु थैंक यू थैंक यू थैंक यू भाउ थैंक यू सौरभ खे माइक वठोसि हिन वक़्तु हिकु ख़ूबसूरत आवाज़ जेको तव्हांजे साम्हूं असां हुनखे दावत ॾींदासीं जीअं ही टिपिकल खाधा हुया ईअं ई हिकिड़ो टिपिकल आवाज़ आहे फीमेल आवाज़ उनखे तव्हां दावत ॾींदुसि ही हिकिड़ो नौजवान आहे असां सां गॾु कमु कंदो आहे हिनखे एॾो शौक़ु आहे हिन मूंखे घटि में घटि बि 20 दफ़ा चयो आहे त मूंखे ॻाइणो आहे मां चयो ॻाल्हि ॿुध हिन वक़्तु निरोधा मालनी अची चुकी आहे असां उनखे घुराईंदासीं पर हिन जी असांजे हिन स्टाफ में एतिरी त वोटिंग थी आहे त भई हिनखे मौक़ो ॾियो हाणे तूं ॻाईंदे कहिड़ो गानो ॿुधाईंदो आफ्ताब मैं आज ये सॉन्ग बोलूँगा सिंधी ये मुमताज़ मौलाई का अच्छा तो ये हमारे धरती टीवी वाले ने प्रोग्राम किया है सखाफत खातिर की अच्छा तो हम सिंध में रहने वाले सिंधी नवाज़े सारे जाना रे आजा 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 जाना रे आजा 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 जाना रे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे आंखों की पलकों में तुझको बिठाएं दिल की बातें तुझको सुनाएं आंखों की पलकों में तुझको बिठाएं दिल की बातें तुझको सुनाएं सामने आके बैठो जाना सुन लो दर्द हमारे सामने आके बैठो जाना सुन लो दर्द हमारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे
गाड़ी रियो निकालूं, साथ में जाना तुझको बिठा लूं। अपनी गाड़ी रियो निकालूं, साथ में जाना तुझको बिठा लूं। मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे, मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। वाह 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 वाह, जबरदस्त। मूंखे चई त थोरो शौक़ु पूरो करिणो आहे, हे त सॼी ज़िंदगीअ जो शौक़ु हिकु ॾींहं में पूरो करे 3-4 मिसरा ने। न न माशाल्लाह जबरदस्त। अच्छा भला मुमताज़ मौलाई सुठो न ॻायो छा तूं ॿीहर ॻायो वरी? मुमताज़ मौलाई सां मुलाक़ात थी हुई, उनखे अर्ज़ु कयो हुअमि मां त इंशाल्लाह उन मूंखे चयो तूं कामयाबु थींदी, चई मुंहिंजी कॉपी कर थोरी, मां चयो इंशाल्लाह कंदासीं। वाक़ाइदे तोखे दुआ आई आहे मुमताज़ मौलाई जी, ऐं उहो मौलाई माण्हू आहे, उनजी दुआ लॻी वई आई तोखे, तुंहिंजूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं ऑडियंस जूं, तो केॾो बहितरीनु कलाम ॿुधायो आहे। हींअर असां वटि सिंध जो न बल्कि पाकिस्तान जो तमामु बहितरीनु आवाज़ु असांखे जॉइन कंदो अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में। तमामु ख़ूबसूरत कोयल वांगुरु ॻाइण वारी हिकु अहिड़ी गुलकार आहे जंहिंजो नालो आहे निरोधा मालनी। अस्सलाम वालेकुम, हेॾो अचो बाबा। निरोधा मालिनी असां सां गॾु आहे, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त असांजो जेको ही थीम सॉन्ग आहे क़ौमी गीत, इन में बि तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, उहा ई आहे साॻी आहे। अक्सर माण्हू मूंखां पुछनि पिया निरोधा मालिनी असली आहे, मां चवंदो प्लास्टिक जी ठाराई आहे। इहा ई आहे जेका गाने में आहे निरोधा मालिनी। अॼु तव्हांखे असां भलीकार चऊं था पंहिंजे हिन सकाफ़ती ॾिहाड़े जी, ईअं सम्झो चंड राति आहे अॼु, त कीअं महसूसु था कयो हिते अची करे? सभ खां पहिरीं त सभिनि खे सलाम, हक़ मौजूद सदा मौजूद, ऐं ख़ुशी जी राति आहे। ऑब्वियसली जीअं तव्हां चयो त अॼु चंड राति आहे, त तयारियूं ज़ोर शोर सां हलनि थियूं, ऐं जिते किथे असां वञूं पिया, परफॉर्म कयूं पिया, ऐं हाणे जेको असांजी प्रॉपर ईद थींदी उन ॾींहुं बि असां परफॉर्म कंदासीं। सो मां हिते बीह करे मूंखे ख़ुशी थी रही आहे। जीअं तव्हां थीम सॉन्ग जी ॻाल्हि कई, त ही पाकिस्तान जी हिस्ट्री में, सिंध जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो थियो आहे जेको एॾा आर्टिस्ट सभु गॾिजी, ऐं सभु सीनियर आहिनि, मां जूनियर आहियां, सभिनि सां गॾु मां आहियां, ऐं मूंखे ख़ुशी थी थिए। ऐं इन जो तमामु बहितरीनु म्यूज़िक प्रोड्यूसर। अच्छा निरोधा, हिन वक़्तु पोर्ट ग्रैंड जे हिन ख़ूबसूरत माहौल में तव्हां असांखे छा था ॿुधायो? मां कोशिशि कंदसि जीअं तव्हां चयो सभु गाना हिते ख़तमु कर। बसि उहो ई सिंध असांजी सूंहं आहे, त सिंध जे लाइ जेतिरो ॻायूं घटि आहे, त उन मां ई कुझु। ठीकु आहे, त स्टेज ते सौरभ पाण ॾियूं था निरोधा खे कुझु वक़्त लाइ, उन खां बाद में पाण जॉइन था कयूं। तव्हांजी हिकिड़ो दफ़ो भरपूर ताड़ियुनि में निरोधा मालिनी। थैंक यू। नथो जो जी जल लेकड़े सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे। नथो जो जी जल लेकड़े, नथो जो मड़ लेकड़े, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे। जो सच है नयता सड़े, जो सच है नयता सड़े, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध माल ॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे।
दड़े ते दाथ पई दड़े दड़े ते दाथ 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 दड़े ते दाथ पई दड़े सो सिंध माल देवने सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने न तो जो मड़ ले करे न तो जो जी जल ले करे सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने शिध्यो मखी चवे पयो पखण पखी ही मुल्क मुंशिध्यो मखी चवे पयो पखण पखी जदे भी कोम कटी लखी आया लही लई सिंधु जी सुरख जे चखी 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 ही जान सान थो जुई ही जान सान थो जुई ही जान सान थो जुई जड़ी 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 ही जान सान थो जुई सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने न तो जो जिंजल ले करे न तो जो मड़ ले करे सो सिंध माल देवने सो सिंध खे छदेवने सो सिंध माल देवने सिंध जा नज़ारा साध बेले मनोड़ी वारा किए विसारा मां सिंध जा नज़ारा साध बेले मनोड़ी वारा चंड जू रातियूं ऐं बहिराणा लाल जा पंजड़ा गाइनि निमाण ओ जीअं मुंहिंजी सिंध माता घुरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां जीअं मुंहिंजी सिंध माता घुरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां अबाणे वतन तां सिंध जी चमन तां अबाणे वतन तां सिंध जी चमन तां ओ जीअं मुंहिंजी सिंध माता घुरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां शरनायूं बाहुन में बाहूं दिल जे घरन में हज़ार न जान इहा सिंधन जी रीत सिक भरी प्रीत नची नची यारो अंत हिकड़ो ही नारो केड़ो नारो हो जमालो पापा 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 पा हो जमालो पापा 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 पा हो जमालो पापा 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 हो जमालो लौंग पोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग पोटा ओ पोटा लौंग पोटा थालीअ में आऊं खयो पई अचां राणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां ढोलण मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां सूफ़ियन संतन जी आहे सिंधड़ी लाल कलंदर जी आहे सिंधड़ी
सुफियन संतन जी आहे सिंधड़ी, लाल कलंदर जी आहे सिंधड़ी, शाह सचल स्वामीअ जो डेरो, शाल बनावा उन ते भेर ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घुरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घुरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घुरिया पंहिंजी जिंद मुंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, ओ
वाह वाह वाह, दिल थी चए त 50 दफ़ा चइजे वाह 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 वाह। इहा आहे निरोधा मालनी जंहिं माशाल्लाह कॾहिं कॾहिं असां लफ़्ज़ कढंदा आहियूं त बाबा सिंध जी कोयल, इहे लफ़्ज़ त माण्हू कढी छॾींदो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हीअ उहा आर्टिस्ट आहे जो असांजे लफ़्ज़नि खां बि मथे साबित थी आहे। सो माशाल्लाह, थैंक यू सो मच। ऐं ही कल्चरल नाइट हुई, सुभाणे ईअं सम्झो ईद जो ॾींहुं आहे। अल्हम्दुलिल्लाह, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदुसि, असांजो हीउ कल्चर एॾो रिच आहे जो फितरती तौर ते असांजो कल्चर तव्हांखे गवाही ॾींदो। तव्हां जेकॾहिं जहाज़ में सफ़रु कयो हूंदो कॾहिं बि, त जहाज़ में जॾहिं तव्हां मथे वेंदा आहियो त ज़मीन खे ॾिसंदा आहियो त चोकड़ी वांगुरु ज़मीन नज़र ईंदी आहे। जीअं असांजी रिली आहे न, रिली में असांजो चोरस में हिकिड़ी चोकड़ियूं ठहियलु हूंदियूं आहिनि, त तव्हांखे ईअं हीअ ज़मीन नज़र ईंदी। ऐं जॾहिं तव्हां सुम्हंदा आहियो हेठि खुले आसमान में, आसमान खे ॾिसंदा आहियो त सितारा तव्हांखे नज़र ईंदा आहिनि। उहे सितारा असांजे अजरक में आहिनि, यानी कि फितरती तौर ते असां ज़मीन विछाईंदा आहियूं, आसमान मथां पाए छॾींदा आहियूं। त हीअ असांजो कल्चर आहे। सो थैंक यू सो मच, अवां सभई आयो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी, अवां सभिनि सुठो असां सां साथ ॾिनो। सुभाणे वरी प्रेस क्लब में धरती टेलीविजन नेटवर्क तव्हां खे लाइव पूरी नशरियात ॾेखारींदो, त तव्हां उते केतिरा माण्हू अचनि था, पूरी सिंध मां जिथे माण्हू ईंदा आहिनि प्रेस क्लब में। ऐं मां पंहिंजे सॼे सॼी टीम खे जो शुक्रियो अदा कंदुसि। इन सां गॾोगॾु हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदासीं। थैंक यू सो मच। ऐं हीउ जेको सॉन्ग जंहिंजी अॼु असां जंहिंजो इफ़्तिताह कयोसीं, जेको अॼु असां गानो तव्हांखे हिते ॾेखारियोसीं, आख़िर में वरी बि हिकिड़ो दफ़ो ज़रूरु हीउ गानो ॾिसिजो जेको हिन वक़्तु लॉन्च थी चुको आहे। सो तव्हां हिन गाने में, जंहिंमें निरोधा मालनी बि तमामु सुठो ॻायो आहे। निरोधा, इन गाने जो एक्सपीरियंस कीअं रहियो? हूअं त तव्हां तक़रीबन 16 गाना ॻाईंदा आहियो ऐं हिन में सभु सिंध जा आर्टिस्ट मौजूदु हुया। हिन में शमन मीर अली साहिबु, मंज़ूर सखीरानी साहिबु, जेके सिंध जे हवाले सां सुञाता वेंदा आहिनि, उहे ई सिंध खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। उन में निरोधा मालनी बि। त इहो एक्सपीरियंस कीअं गुज़रियो सभिनीनि सां गॾु ॻाए? सभ खां पहिरीं त मां हिन प्रोजेक्ट में जंहिं मूंखे दावत ॾिनी, ईअं चवंदसि त मां उन्हनि खे पंहिंजो भाउ सॾंदी आहियां। ऐं म्यूज़िक इंडस्ट्री में जंहिं मूंखे सपोर्ट बि कयो आहे, मूंखे मुंहिंजी आवाज़ खे या मूंखे सम्झंदा आहिनि, वन एंड ओनली ज़ैड शानी। इन्हनि मूंखे चयो त तव्हांखे हिन पार्ट जो, हिन सॉन्ग जो हिसो थियणो आहे। त हीअ सभु लेजेंड्स आहिनि ऐं मां त सिखां थी ऐं सभु सिंध सां सुञाता वेंदा आहिनि, त मां बि सिंध सां सुञाती वेंदी आहियां। ऐं मूंखे ख़ुशी थिए थी त सभिनि सीनियर्स जे विच में मां जूनियर बि आहियां। त इहो मुंहिंजो एक्सपीरियंस तमामु सुठो आहे ऐं हमेशह मूंखे सिखण लाइ मिलंदो आहे। हिन दफ़ो बि मां सिखियो ई आहे। थैंक यू सो मच। हिन वक़्तु असां पंहिंजे उन गाने तरफ़ तव्हांखे आख़िर में ज़रूरु ॾेखारींदासूं ऐं उन गाने खे तव्हां जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻो त ज़रूरु आख़िर में ताड़ियुनि जो भरपूर साथ ॾिजो। तेसि ताईं असांजे सॼे सथ खे इजाज़त ॾींदा। लव यू ऑल, थैंक यू सो मच। धरती धरती आसूं हवारी धरती, धरती आ हिंद पंहिंजी धरती, धरती 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 माला माल पंहिंजी धरती। लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो, लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो। हर मारू हितड़े शाद रहे, हर मारू हितड़े शाद हुजे, शल अमन फिजा आजाद हुजे। सच्चाई सूंझ धरती आ, बस गॾिजी सॾिजी रहणो आ, बस गॾिजी सॾिजी रहणो आ। धरती
धरती जिंद पंहिंजी धरती 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 आशान पंहिंजी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 माला माल पंहिंजी धरती सिंधवा भिटाई सचल जी गाज़ुन ऐं शहीदन जी दिल अयाज़ जी उस्ताद शमशेर काजल जी सिंधलाल कलंदर जी नगरी सिद्ध शाह इनायत जी नगरी असांखे पंहिंजी जिंद खां मिठड़ी सिंधी ॿोली सिंध आहे पंहिंजी जी जल ॼण माउ जे हंज में लोली धरती आ सिंध पंहिंजी धरती 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 आसूं हवारी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 सिंध मारवड़न जी धरती अजरक कराची खां कश्मीर ताईं आहिनि सभु हिकु सिंध तोखे कयूं सलाम था सब गीत जमाना ॻायूं था जन्नत वांगे आ सिंध पंहिंजी हिन बाग खे सजायूं था जी तहज़ीब असीं संभालियूं था धरती 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 आसूं हवारी धरती धरती आ मोहब्बत वारी धरती 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 आ मारूड़न जी धरती जो कदीम आसो सिंधिया जो मुकीम आसो सिंधिया पर देश रहण वारा सिंधी सब खुश रहन प्यारा सिंधी हर भेड़ो हिक आवाज़ हिक बेटे करणो नागवा धरती 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 आसूं हवारी धरती धरती आ हिंद पंहिंजी धरती 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 माला माल